बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मालिक तू न छॾीज ऐं जियां तो आसरे, सभई पाड़ू सूरजूं हिक लहज़े मंझि लुटीज, हिकु तूं मुंहुं न मटीज, ॿियो लोक मटियो त घुरियो। अस्सलामु अलैकुम व्यूवर्स, आऊं आहियां अव्हां जी मेज़बान तारा जो ऐं प्रोग्राम साण खणी आयल आहियां सुबुह मेहरान। समूरी टीम साण आऊं हाज़िर हूंदी आहियां। अॼु सूमर जो ॾींहुं आहे, हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं थिए थो। हमेशह जीअं हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं इलाही सुठो थींदो आहे, फ्रेश हूंदो आहे ऐं 2 ॾींहं रेस्ट जा मिलंदा आहिनि, त मूंखे त अञा वधीक लॻंदो ईअं आहे त अञा एनर्जेटिक आहियूं, वधीक फ्रेश आहियूं। ऐं अगरि माण्हू फ्रेश न बि हूंदो आहे, एक्टिव न बि हूंदो आहे, एनर्जेटिक न बि हूंदो आहे, तॾहिं बि थियणो पवंदो आहे, छो त हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं आहे। अगरि असां शुरूआति सुठी कंदा आहियूं त पोइ एंड इलाही सुठो थींदो आहे। इन ॻाल्हि ते मूंखे इलाही यकीन आहे। बाक़ी जेकॾहिं असां माहौल जी ॻाल्हि करियूं, आस पास जी ॻाल्हि करियूं, तव्हांखे ख़बर आहे त मौसम सुठी आहे, जुड़ाली मौसम आहे ऐं सुबुह जो वक़्तु हुजे, ऐं सुबुह मेहरान में हिन मंच ते मौजूदु हुजां ऐं चांहि मुंहिंजे हथ में हुजे त सुबुह सुठी थी वेंदी आहे। व्यूवर्स, असां सभिनीनि खे ख़बर आहे त असां वटि जॾहिं बरसाति जा सिलसिला जारी थींदा आहिनि त पोइ प्रॉब्लम्स इलाही वधी वेंदा आहिनि। ओवरऑल सिंध जी पाण ॻाल्हि कंदा आहियूं, ऐं अव्हांखे बि ख़बर आहे, असांखे बि ख़बर आहे त इलाही असां जेको आहे न मसइलो ॾिसंदा आहियूं। ड्रेनेज सिस्टम असां वटि एतिरो सुठो न आहे, तंहिंजे करे वधीक मसइला थींदा आहिनि, असां फेस कंदा आहियूं। अॼु जी जेकॾहिं आउं ॻाल्हि करियां त जून जुलाई जूं मोकलूं ख़तमु थी चुकियूं आहिनि ऐं जेके बि ॿारड़ा घरनि में मौजूदु हुया, मोकलूं सेलिब्रेट करे रहिया हुया, पंहिंजे घरनि में ॾाढो मज़े सां, इत्मिनान सां, सुकून सां निंडूं उन्हनि कयूं पिए। त हाणे अॼु उन्हनि जे स्कूल जो पहिरियों ॾींहुं आहे, सो पेरेंट्स मां सम्झां थी इलाही रिलैक्स्ड हूंदा अॼु, छो त ॿारड़ा जॾहिं स्कूल वेंदा आहिनि त माइरूं स्पेशली ॾाढो ख़ुशि थींदियूं आहिनि त हा बसि हाणे स्कूल खुली विया आहिनि, ॿारड़ा हाणे स्कूल वेंदा, सेम रूटीन में अची वेंदा, सेम सर्किल में अची वेंदा ऐं उन्हनि जूं एक्टिविटीज़ जेके आहिनि उहे सुठियूं हूंदियूं। स्कूल वेंदा त ऑब्वियसली डिफरेंट एक्टिविटीज़ में, करिकुलम एक्टिविटीज़ में चवां त इन्वॉल्व थींदा, त ॿार हूअं बि वधीक एक्टिव थियनि था। ऐं स्कूल जी जेकॾहिं असां सिलेबस जी ॻाल्हि कंदा आहियूं त पोइ ॻाल्हि अञा वॾी थी वेंदी आहे, टॉपिक वधी वेंदो आहे। ऐं चवंदी आहियां इहो हिकिड़ो अलॻि टॉपिक आहे। असां जेको आहे सो एजुकेशनल कैलेंडर ते जेकॾहिं ॻाल्हायूं, असां पंहिंजे जेको आहे सो जेको सिलेबस हूंदो आहे उन ते ॻाल्हायूं, ॿारनि जी तालीम ते ॻाल्हायूं, त इहो हिकिड़ो सफ़ा अलॻि टॉपिक थी थो वञे। इन ते इलाही बहस मुबाहिसो थी सघे थो ऐं इहो जेको आहे असांजो तालीमी सिस्टम, ऐं चवां इहो कीअं सुधरी सघे थो, त इहो मैकेनिज़म सॼो असांजो चेंज थियणो पवंदो, तॾहिं ई को सुधारो मुमकिन आहे। पर पोइ बि असांजो तालीमी मयार जेकॾहिं ॾिसूं त पहिरीं जे टाइम में बि त माण्हू स्कूल वेंदा हुया, स्कूलिंग सिस्टम तॾहिं बि हूंदो हुयो ऐं तंहिं टाइम में बि केतिरा ई माण्हू सुठा हिन मुआशरे जा फ़र्द थी करे अॻियां आया ऐं उन्हनि पंहिंजो पाण खे मञायो, हुननि पंहिंजो नालो ठाहियो, पंहिंजो नालो रोशन कयो ऐं गॾो गॾु पंहिंजे ख़ानदान जो बि नालो रोशन कयो। सो बेसिकली मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त जेका तालीम आहे उहा इंसान खे शऊर ॾिए थी ऐं जॾहिं तालीम इंसान खे शऊर ॾिए थी त इंसान में सही ऐं ग़लति जी सम्झ पैदा थिए थी। सो वेल, स्कूल्स बि ओपन थी चुका आहिनि ऐं उहे भेनरूं जेके घरनि में मौजूदु हुयूं, जेके टीचिंग सां रिलेटेड आहिनि, सो उहे बि ज़रूरु जेको आहे सो पंहिंजी ख़िदमतूं सर अंजाम ॾियण जे लाइ पंहिंजे घरनि खां निकितियूं हूंदियूं, पंहिंजे स्कूल जी तरफ़ उन्हनि रुख़ कयो हूंदो। सो ऑल द वेरी बेस्ट टू यू ऑल, जेके बि टीचर्स आहिनि, जेके बि ॿारड़ा आहिनि। ऐं ॿारनि जी जेकॾहिं आउं ॻाल्हि कयां त फ्यूचर आहिनि असांजे कंट्री जो, असां यंगस्टर्स सभु फ्यूचर आहियूं असां पंहिंजे कंट्री जो। सो महिनत करणु असांजो कमु आहे। माहौल जी ॻाल्हि आउं ईअं कंदसि त असां वटि जेको आहे सो प्रॉपर वण लॻाया न आहिनि वेंदा ऐं वण न आहिनि हूंदा, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पोइ असां घणो सफ़र कंदा आहियूं। माहौल जो असरु इंसान ते पवंदो आहे, मिज़ाजनि ते पवंदो आहे, मौसम जो असरु इंसान जे मिज़ाजनि ते पवंदो आहे। सो वेल, मौसम त सुठी आहे, पर उन खां हटी करे जेकॾहिं असां ॾिसूं त ओवरऑल पाकिस्तान में तमामु घणो नुक़सानु थियो आहे। बलोचिस्तान जी जेकॾहिं आउं ॻाल्हि कयां त रिसेंटली मूं जेको आहे सो न्यूज़ ॾिठी पई त 350 खनि उन्हनि लाश कढिया आहिनि। ऐं सिंध जी ॻाल्हि कयूं त पोइ बि केतिरा ई इलाइक़ा असां ॾिसूं था त अञा ताईं पाणी में ॿुॾल आहिनि, पोइ बि असां खे मौसमियात खाते वारा अलर्ट कनि पिया त अञा मींहं जो सिलसिलो जारी थींदो, सो अञा मींहुं वसंदो। ऐं उन खां हटी करे जेकॾहिं पाण ॾिसूं त जॾहिं वोटिंग टाइम हूंदो आहे त पोइ बि ॾाढो मशीन्स वग़ैरह अची वेंदियूं आहिनि, एरियाज़ में पाणी कढंदियूं आहिनि। मां चवां थी जेकॾहिं हूअं बि असां खे मौसमियात खाते वारा अलर्ट कनि था त छो न पहिरीं इहो कमु कयो वञे। असांजा जेके हुकुमरान आहिनि, जिन खे असां वोट ॾियूं था, वोटिंग खां पोइ जेके सिलेक्ट थियनि था, उहे पहिरीं जेकॾहिं असां जे माहौल ते थोरो कमु कनि त शायदि असांजो माहौल अञा वधीक बहितर थी सघे ऐं असां सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं। व्यूअर्स, ॻाल्हियूं कंदे कंदे प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधां पई। ऐं अव्हांखे प्रोग्राम जी ख़बर आहे, प्रोग्राम जो तसलसल अव्हांखे ख़बर आहे। अव्हांखे ख़बर आहे ऑन द टेलीविज़न हिन महिल प्रोग्राम लाइव हले थो ऐं उन खां अलावा फेसबुक ते बि प्रोग्राम हली रहियो हूंदो आहे, सो तव्हां उते बि ॾिसी सघो था।
ऐं जेकॾहिं आउं यूट्यूब चैनल जी ॻाल्हि कयां त मेहरान टीवी ऑफिशियल जे नाले सां यूट्यूब चैनल मौजूदु आहे इन द रिपीटेशन तव्हां प्रोग्राम्स उते ॾिसी सघो था। अच्छा, हिकिड़ी सुठी ॻाल्हि ॿी हूंदी आहे त तव्हां बि प्रोग्राम में शामिलु थी सघो था। सो स्क्रीन ते ॾियलु नंबर हली रहियो हूंदो, उहो तव्हां डायल करे सघो था ऐं असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था। ऐं हिकिड़ी ॿी बि सुठी ॻाल्हि हूंदी आहे, अव्हांखे ख़बर आहे त असां गेस्ट इनवाइट कंदा आहियूं, डिफरेंट गेस्ट असांजे प्रोग्राम में ईंदा ई रहंदा आहिनि। सो आउं त घणो ॻाल्हाए चुकसि, हाणे आउं चाहियां थी त इंट्रोडक्शन जी तरफ़ वधां। असां वटि सैयद फिदा हुसैन शाह प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं पाण फैशन डिज़ाइनर आहिनि, ऐं चवां पाण आर्टिस्ट आहिनि ऐं कम्युनिकेशन स्किल्स संदन ॾाढा सुठा आहिनि, बहितरीनु आहिनि, फैशन नकातिस्ट जी ॼाण पाण रखनि था। सो आउं अव्हांखे पहिरीं त भली कार चवंदसि सुबुह मेहरान जंगट ते अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। सेम टू यू। थैंक यू। अव्हां ॿुधायो कीअं आहियो, ठीकु आहियो? अल्लाह जा एहसान, महिरबानियूं, मालिक जा करम, शुक्र। ज़बरदस्त माशाल्लाह। अव्हां खे जेके कलर्स पातल आहिनि ॾाढा ख़ूबसूरत, ॾाढा सुठा आहिनि तव्हांजी शर्ट जा वॾी महिरबानी। अच्छा, उन खां अलावा मौसम ॾाढी सुठी आहे, भला मौसम खे कीअं था ॾिसो? बिल्कुलु, हा, अलाह ख़ैर करे। सॼे सिंध में, सॼे पाकिस्तान में, सॼी दुनिया में अलाह साईं ख़ैर करे। बरसातूं आहिनि, अॼु स्कूल जो पहिरीं ॾींहुं आहे त अलाह साईं ख़ैर करे। ऐं बरसातुनि जो अगस्त में जेके सिलसिला अचणा आहिनि उन्हनि जे रहमत थी वसे छल। ऐं जेके मसइला था थियनि ग़रीबनि लाइ, झांगीअड़नि लाइ, मारूअड़नि लाइ, ऐं पंहिंजे सिंध, पंहिंजे बलूचिस्तान ऐं सॼे सिंध, सॼे पाकिस्तान जे माण्हुनि जे लाइ चवां पियो थो त ग़रीब माण्हू असां वॾो मसइलो ऐं अलाह ख़ैर करे। अलाह साईं बिल्कुलु, पर ज़िंदगी गुज़ारणी आहे, ज़िंदगीअ खे गुज़रणो आहे, सही था चओ, जी गुज़ारिजे। हा बिल्कुलु सही था चओ, पर वरी असां न थोरो अलर्ट बि रहूं, छो त हिन मौसम में छितूं बि किरंदियूं आहिनि, हिन मौसम में ट्रांसफार्मर्स बि असां ॾिसूं था त फाटंदा आहिनि ऐं माण्हू जेको आहे उनजे हेठि अची वेंदा आहिनि, उन्हनि खे घणो नुक़सानु थींदो आहे। स्पेशली स्कूल्स जेकॾहिं आउं ॻाल्हि कयां त गवर्नमेंट स्कूल्स जो इंफ्रास्ट्रक्चर अव्हांखे ख़बर आहे, असांखे ख़बर आहे त उते जेको आहे सो कमु जल्दी जल्दी नाहे थींदो, डेवलपमेंट जे लाइ कमु सुठो नाहे कयो वेंदो, एतिरो जल्दी नाहे कयो वेंदो। सो छितुनि किरण जो बि इम्कानु हूंदो आहे। सो ख़ैरियत जे लाइ असां बि दुआगू आहियूं। ऐं उनखां अलावा व्यूअर्स आउं अव्हांखे ॿुधाईंदी हलां त प्रोग्राम में नासिर अली पंवर मौजूदु आहिनि, एनवायरमेंटल एक्सपर्ट आहिनि पाण ऐं राइटर बि आहिनि। सो आउं अव्हांखे बि भली कार चवां थी मेहरान जंगट ते अस्सलाम वालेकुम, सो गुड मॉर्निंग, हैव अ ग्रेट मॉर्निंग टू यू। थैंक यू, महिरबानी। कीअं आहियो तव्हां, ॿुधायो ठीकु आहियो? जी जी, सब ज़बरदस्त। अच्छा, एनवायरमेंटल एक्सपर्ट पर्सन असांजे प्रोग्राम में व्यूअर्स मौजूदु आहे, त पहिरियां केतिरो सुठो लॻंदो त आउं माहौल जे हवाले सां तव्हां खां सुवाल पुछां, कीअं था ॾिसो ओवरऑल सिस्टम खे? मींहं वसनि पिया, असां वटि ड्रेनेज सिस्टम ॾिसो पिया, तव्हां कीअं पंहिंजी ज़ुबानी बयानु कंदव? जी हा, हूअं त असां वटि जेको आहे हिकिड़ो सेट पैटर्न हूंदो आहे मॉनसून जो, जंहिंखे असां सावणीअ जूं बरसातूं चऊं, ऐं उन्हनि जो हिकिड़ो टाइम पीरियड हूंदो हो त जून खां वठी अगस्त ऐं सेप्टेंबर ताईं हिकिड़ो सिलसिलो हलंदो हो। ऐं तव्हांखे ख़बर आहे त पाकिस्तान खां ख़ासि करे सिंध हिकिड़ो एरिड हिकिड़ो इलाइक़ो आहे, सेमी एरिड इलाइक़ो आहे। ऐं असांजो जेको दारो मदार आहे उहो सिंधू दरिया ते आहे। ऐं उनखां अलावा असांजी 65 सैकड़ो एराज़ी उहा एरिड ज़ोन आहे, जंहिंमें असांजो थर आहे, काछो आहे, कोहिस्तान आहे, नारा रीजन आहे। उते जेका ज़िंदगी आहे उहा आहे बरसातुनि ते, तंहिंजे करे उन्हनि जे लाइ त बरसाति हिकिड़ी वॾी रहमत आहे ऐं सॼो साल हू इंतज़ारु था कनि त बरसातूं पवनि त पोइ उन्हनि जे माल जे लाइ चारो बि थींदो ऐं उन्हनि जे लाइ ज़राअत लाइ बि थींदो, पीअण जो पाणी बि उन्हनि खे मिलंदो। हाणे उनखां अलावा जेको हाणे जेको दुनिया में वॾो जेको आहे चैलेंज हिन वक़्तु, उहो आहे मौसमी तब्दीलियुनि जो, क्लाइमेट चेंज जो। क्लाइमेट चेंज जो जेको सबबु आहिनि उहे दुनिया उनखे ॿिनि हिसनि में विरहायो वियो आहे। हिकिड़ा जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि, ठीकु आहे, उहे क्लाइमेट चेंज जो सबबु आहिनि, माना उहे ग्रीन हाउस गैसिस जो अख़राज कनि था, जंहिंजे करे हीउ वायुमंडल ऐं माहौल जेको आहे तब्दील थिए पियो, आबहवा तब्दील थिए पई। ऐं ॿिया आहिनि जेके ग़रीब मुल्क, पाकिस्तान जहिड़ा, उहे वरी क्लाइमेट चेंज जा मुतासिरीन आहिनि, विक्टिम आहिनि, ठीकु आहे, माना करे केरु भरे केरु, पर गॾो गॾु असां त उन हवाले सां दुनिया खे क्लाइमेट चेंज जे हवाले सां ॿिनि हिसनि में विरहायो वियो आहे। त हिकिड़नि मुल्कनि खे चयो वियो आहे त तव्हां एडाप्टेशन ते कमु कंदो, ठीकु आहे, त मां छाकाणि त क्लाइमेट चेंज हिकिड़ी हक़ीक़त आहे, को हीउ अफ़सानो या को फिक्शन कोन्हे, को हिकिड़ी रियलिटी आहे अॼु जे दौर जी। त तव्हां पंहिंजी जेका लाइफ स्टाइल आहे, तव्हांजो जेको मुआशी मॉडल आहे, तरक़ीअ जो मॉडल आहे, उनखे तव्हां एडॉप्ट कयो। त हाणे छाकाणि असां वटि तव्हांखे यादि हूंदो त असां वटि ॿ फिनामिना आहिनि, या त असां वटि ॾुकार आहे, ड्राउट आहे, ठीकु आहे,
जून जुलाई ताईं असां वटि पाणीअ जी शदीद शॉर्टेज हुई, ठीकु आहे, न पीअण जो पाणी हो, न असां वटि ज़राअत लाइ पाणी हो, त असां वटि या ड्राउट आहे या वरी बोड आहे, विच में का ॿी का शइ कोन्हे का। त इन्हनि ॿिन्ही इहा ड्राउट जेको आहे उहो हिकिड़े क़िस्म सां हिकिड़ो साइलेंट क़िस्म जो डिज़ास्टर आहे, उहो माना विज़िबल न हूंदो आहे, बोड त नज़र अचे थी त माना हेतिरो इलाइक़नि में पाणी अची वियो या माण्हू मुतासिर थियनि था, पर जेको ड्राउट आहे उहो जेको ॾुकार आहे उन में तव्हां ॾिसो त जेके थर जा माण्हू जंहिंमहिल बरसाति नथी पए या काछे जेको हिस्तान जा माण्हू त पोइ उहे बैराज एरियाज़ में अचनि था, लॾ पलाण करे पंहिंजे मालनि सां माल खणी था अचनि, त बैराज एरियाज़ में अॻे ई पाणी जी शॉर्टेज आहे, उहे ख़ुदि उनखे मुंहुं ॾेई रहिया आहिनि क्राइसिस में, उहो वधीक उन्हनि खे तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो थो पए। त उन हवाले सां असांखे जीअं मूं चयो त हिकिड़ी दुनिया जेके डेवलप्ड कंट्रीज़ आहिनि उन्हनि खे मिटिगेशन ते कमु करिणो आहे। मिटिगेशन जो मतिलबु आहे त तव्हां पंहिंजो जेको ग्रीन हाउस गैसेस जो अख़राज घटायो, त जीअं जेको एटमॉस्फेयर में जेको तव्हां कंट्रीब्यूट कयो पिया ग्लोबल वार्मिंग में, त उन हवाले सां उन्हनि खे उन ते कमु करिणो आहे। ऐं असां पाकिस्तान दुनिया जा केतिरा ई जेके इंटरनेशनल मल्टीलेटरल एनवायरमेंटल एग्रीमेंट्स आहिनि उन्हनि जो असां पार्टी आहियूं, हिसो आहियूं, ठीकु आहे, क्लाइमेट चेंज जे हवाले सां। अच्छा, उनखां पोइ वरी असां वटि 2012 में पाकिस्तान लेवल ते नेशनल क्लाइमेट चेंज पॉलिसी ठाही वई, ठीकु आहे, ऐं उनजे बेसिस ते वरी सूबनि खे पंहिंजूं क्लाइमेट चेंज पॉलिसियूं ठाहिणियूं हुयूं। त तक़रीबन सम्झो त 12 सालनि खां पोइ गुज़िरियल महीने सिंध जी क्लाइमेट चेंज पॉलिसी सिंध काबीना मंज़ूर कई आहे, इहो हिकिड़ो सुठो क़दम आहे, त पॉलिसी त ठही आहे, पर उनखां वधीक जेको चैलेंजिंग कमु आहे उहो आहे त पॉलिसी ते अमल थिए। सही, बिल्कुलु सही पिया चओ तव्हां। ऐं पाण अॻियां गुफ़्तगू जे सिलसिले खे वधाईंदासीं। व्यूअर्स, वक़्तु साईअ जो थी वियो आहे, साईअ जी तरफ़ वधूं पिया, वरी झटी हाज़िर थियूं था अवां जे पंहिंजे प्रोग्राम, असांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह में राण। सुता उथी जाग, निंड न कजे एतिरी, सुल्तानी सुहाग निंड्रनि कंदे न मिले। वेलकम बैक नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं भली कार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। सुबुह मेहरान में अवां बि शामिल थी सघो था ऐं स्क्रीन ते नंबर हली रहियो हूंदो, उन जे ज़रिए तव्हां कॉल करे सघो था। लाइव प्रोग्राम में थ्रू दी लाइव कॉल तव्हां ॻाल्हाए सघो था, का ॻाल्हि आहे ॻंढे सघो था। ऐं अव्हांखे ॿुधाईंदी हलां त असां वटि हींअर ॿिया महिमान बि मौजूदु आहिनि। डॉक्टर फौज़िया कीरियोस असां मौजूदु आहिनि प्रोग्राम में, ऐं पाण गॾु कमु कनि पियूं ईसा लेबोरेटरी सां। उनखां अलावा बिज़नेस खे, फील्ड खे पाण ॾिसंदियूं आहिनि। ऐं उनखे भली कार चवां थी सुबुह मेहरान जंगनि ते। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो डॉक्टर फौज़िया? मां बिल्कुलु ठीकु, तव्हां कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह, आऊं बिल्कुलु ठीकु आहियां। अच्छा, तव्हां बि ईंदा हूंदव रस्ते खां त मौसम ॾाढी सुठी आहे, तव्हां महसूसु कई हूंदी। मौसम खे कीअं था ॾिसो तव्हां, ॿुधायो? मौसम इलाही बहितर आहे, पर अल्लाह ताला जी तरफ़ां जेके असां वटि जेको निज़ामी सिस्टम रखियलु आहे उन में जेके इन्वायरमेंट जूं चेंजिस अचनि थियूं, उन जे लाइ असांखे पंहिंजी कमर कसजणी आहे। ऐं न सिर्फ़ु असांखे पर असांजी गवर्नमेंट खे बि, त पोइ असां हर जेको आहे सो मुक़ाबले जे लाइ तयारु आहियूं। हा, बिल्कुलु सही था चओ, छो त असां ॾे जॾहिं मींहं पवनि था त घणा सारा प्रॉब्लम्स असां फेस कयूं था। नासिर अली पंवर साहिबु, अव्हां ॿुधायो जेको असां हींअर ॾिसूं पिया त मींहं हिकिड़ो त ख़तमु थिया आहिनि, जीअं स्टॉप थिया आहिनि त मक्खियुनि जी मौसम, मच्छर, उनजे करे बीमारियूं घणी वधी वञनि पियूं, त इनखे कीअं एक्सप्लेन कंदव, कीअं भला असां बचूं? ओवरऑल माहौल खे कीअं ॾिसो पिया तव्हां? ज़ाहिर आहे त जेॾी महिल मींहं पवनि था या छा, त उन में जेको हेल्थ ऐं हाइजीन जा इशूज़ थियनि था, ऐं उन लाइ ज़ाहिर आहे असांखे जीअं हिकिड़ो चवणी आहे त प्रिवेंशन इज़ बेटर देन क्योर, जेको आहे इलाज खां एहतियात या परहेज़ बहितर आहे। त असां हमेशह असां वटि घणो जेको फोकस कयो वेंदो आहे, डॉक्टर साहिबु वेठा वधीक हुन ते ॻाल्हाईंदा, क्योरेटिव साइड ते वधीक फोकस कयो वेंदो आहे, प्रिवेंटिव साइड ते घटि कयो वेंदो आहे। सॼी दुनिया में हेल्थ ऐं हाइजीन ते ऐं माण्हुनि ते अवेयरनेस जे हवाले सां। पर हाणे ॻाल्हि आहे त जेको ख़ासि करे जीअं हाणे असांजे काफ़ी इलाइक़नि में ॿोॾि अची वई आहे, त माण्हुनि खे लड़ पिलाण करणी पई आहे, ऐं उते पाणी अची वियो आहे, ठीकु आहे, त उते वाटर बॉर्न डिज़ीज़ थियनि थियूं, ऐं ज़ारा मलेरिया थी सघे थी, छाकाणि त मच्छर जी जेको आहे सो निशो नमा जे लाइ हिकिड़ो इनेबलिंग एनवायरमेंट या कंड्यूसिव एनवायरमेंट उन्हनि खे मिले थो। त उन वारे सां जीअं तव्हां मक्खियुनि जी ॻाल्हि कई, त बेसिकली इहो इन्वायरमेंटल हेल्थ हिकिड़ो अलॻि सब्जेक्ट आहे बिल्कुलु, ऐं उनखे जेको आहे फोकस करणु खपे। जीअं कम्यूनिटी मेडिसन आहे, त असां कम्यूनिटी मेडिसन में जीअं पढ़ायो वेंदो आहे त कीअं माण्हुनि जी हेल्थ खे, कम्यूनिटी जी हेल्थ खे कीअं फोकस कजे, ऐं उन्हनि खे ख़ासि करे प्रिवेंशन साइड ते जीअं चयो, जेसीं ताईं प्रिवेंशन ते कमु न कंदासीं, माण्हुनि खे अवेयरनेस न हूंदी,
ऐं ख़ासि करे उन में पीअण जो पाणी, छाकाणि त जंहिं महिल माण्हू डिस्प्लेस थियनि था कम्यूनिटीज़, त उन्हनि खे पीअण जो पाणी साफ़ु नथो मिले ऐं उन करे वाटर हींअर तव्हां ॾिसो त काफ़ी ज़िलनि में असां वटि अख़बार में रिपोर्ट थिए पियो गैस्ट्रो जा केसिस तमामु वधी विया आहिनि। दादू हुजे या ॿियूं जेके ठटो बदीन में जिते जिते बोड आई आहे या बरसाती पाणी बीठो आहे त गैस्ट्रो जा केसिस वधनि पिया, पेट जूं बीमारियूं वधनि पियूं। त उन हवाले सां असांजो जेको हेल्थ जो सिस्टम आहे उनखे तयारी करणी पवंदी त जीअं असां बहितर अहिड़े क़िस्म जे डिज़ास्टर्स खे मुंहुं ॾेई सघूं। सही सही बिल्कुलु सही चओ था। ऐं इन ते रोशनी डॉक्टर साहिबा सही तरीक़े सां विझी सघंदियूं छो त हींअर ॾिसो वायरल सीज़न आहे न, जीअं ई मींहुं ख़तमु थिए थो त पोइ असां वटि मच्छर ऐं मक्खियुनि जी मौसम शुरू थी वेंदी आहे। ऐं उनखां अलावा जेकॾहिं असां ॾिसूं त ॿारनि ते घणो असरु थींदो आहे, ॿार घणो बीमार थींदा आहिनि। त हिन सभु खे कीअं ॾिसो था, कीअं बची सघिजे थो, असांजे व्यूवर्स खे कीअं ॿुधाईंदो सिंपल वे में तव्हां? जी बिल्कुलु, तव्हां बहितरीनु ॻाल्हि कई त इन में ॿारड़ा इलाही मुतासिर थियनि था। उनजो रीज़न इहो आहे त ॿारनि जो जेको इम्यून सिस्टम हूंदो आहे, क़ुवत मुदाफ़ियत हूंदी आहे, उहा एतिरी स्ट्रॉन्ग न हूंदी आहे बमुक़ाबले असां वॾनि जे। त इन करे ॾिठो वेंदो आहे त रेशो घणो जेको गैस्ट्रो जा जेके बि केसिस रिपोर्ट थियनि था उनमें ॿारनि जो जेको आहे सो नंबर या परसेंटेज इलाही वधीक हूंदी आहे। ऐं हींअर जेको मौसम करंटली जेको हले पियो जंहिंमें बारिशूं बि आहिनि ऐं थोरी गर्मी बि आहे, वरी बारिशूं आहिनि, त इन में जेको आहे सो इहो जेको इन्वायरमेंट आहे, इन्वायरमेंट में जेका ह्यूमिडिटी आहे त उन में कुझु असांजा माइक्रो ऑर्गेनिज़म अहिड़ा हूंदा आहिनि जिन जे लाइ इहो मौसम फेवर कंदो आहे, त उहे वधीक ग्रो कंदा आहिनि। जंहिंमें तव्हांजा माइक्रो ऑर्गेनिज़म में तव्हांजो बैक्टीरिया अची वञे थो, वायरस अची वञे थो, ऐं उहे जेके बीमारियूं काज़ कनि था उन्हनि जे करे जेके बीमारियूं थियनि थियूं उन्हनि जो जेको परसेंटेज आहे उहो बि वधंदो थो वञे। जीअं मिसाल ॻाल्हि तव्हांजो कॉलरा थी वियो, मलेरिया थी वियो जेको हिकिड़ो मच्छर जे करे थींदो आहे, ऐं हिकिड़ो मलेरिया थींदो आहे, हिकिड़ो वरी डेंगी बि थींदो आहे। जीअं तव्हां ॾिठो लास्ट टाइम जेको आहे सो डिसंबर ऐं जनवरी में असां वटि डेंगी जा केसिस इलाही वधी विया हुआ। हाणे जेको आहे सो जेको मौसम जी जेका तब्दीली आई आहे त उन में वरी मलेरिया जा केसिस वधीक थी विया आहिनि। इहे सॼियूं माइक्रो ऑर्गेनिज़म जो ई बीमारियूं आहिनि, पर डिफरेंस इहो आहे जो जेको पहिरीं बीमारी असां डेंगी जी ॻाल्हि कई उहा थिए पई साफ़ पाणी जे करे, ऐं जेका मलेरिया जी जेका बीमारी थिए पई उहा जेके मींहं जा जेके बरसाति जा जेके पाणी आहिनि रस्तनि ते जेके बीठल खॾा आहिनि उन में जमा था थी वञनि, ऐं जेके तव्हांजा टायर्स थी विया उन में जमा था थी वञनि, त अहिड़ियूं शयूं जेके जिथे वाटर रिटेन करे सघे ऐं जिथे पाणी जा दुॿा ठहियल आहिनि उते जेको आहे सो पाणी जमा थो थी वञे, पोइ उते ई बैक्टीरियाज़ ग्रो कनि था, वायरसिस ग्रो कनि था, ऐं उन्हनि खे खणी करे असां पंहिंजे घरनि में जेको आहे सो वेलकम था कयूं। हा बिल्कुलु सही था चओ। अच्छा, माना हिन टाइम में भला पंहिंजो पाण खे कीअं बचाइजे, छा कजे घर में? जेके बि असांजा व्यूवर्स ॿुधंदड़ आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे कुझु प्रिकॉशन्स जेके अव्हां जेको आहे सो असांजे व्यूवर्स खे ॿुधाइणु चाहियो। ॾिसो, सभिनि खां पहिरीं त असांजो तमामु वॾो प्रॉब्लम इहो आहे त असां जेको आहे सो ब्लेम गेम कंदा आहियूं, चवंदा आहियूं असां लाइ गवर्नमेंट ई नाहे कयो, असांजे लाइ जेको आहे सो डिस्ट्रिक्ट जेको आहे सो हेल्थ ई नाहे कयो। ॾिसो, स्टार्ट असांखे पंहिंजो पाण खां वठणी आहे। जीअं तव्हां ॻाल्हि कई त असां छा था करे सघूं, त ॻाल्हि अची वई त असां मीन्स असां, ऐं असांखे इहो ब्लेम हरगिज़ नाहे करिणो त असांजी गवर्नमेंट नाहे कयो, असांजे इदारनि नाहे कयो। असां कलेक्टिवली मिली करे जेको आहे सो सभिनि शइ जे ख़िलाफ़ु वड़ी सघूं था। जीअं तव्हांजो कोविड जी पाण ॻाल्हि कयूं त कोविड में छा हुयो, कोविड बि अहिड़ी हिकिड़ी नॉर्मल वायरल बीमारी हुई, पर उहा पेंडेमिक छो थी वई? पेंडेमिक इन करे थी वई जो गवर्नमेंट सां गॾु माण्हुनि सहकार न पिए कयो। जॾहिं माण्हू सहकार कंदा त न सिर्फ़ु तव्हांजो जेको कोरोना जहिड़ी बीमारी बल्कि असां हर बीमारी सां विड़ी सघूं था। इन में माण्हुनि जो कोऑपरेट करणु तमामु ज़रूरी आहे। जीअं उन वक़्तु इहो हो त भई माण्हू जेके आहिनि से पंहिंजा मास्क पाइनि, गवर्नमेंट भले लॉकडाउन करे, अगरि माण्हू प्रिवेंट न कंदा त ऑब्वियसली वी कांट बीट द कोविड। सेम गोज़ टू द इन्वायरमेंटल डिज़ीज़िस जेके कम्युनिकेबल डिज़ीज़िस आहिनि उनमें बि इहो ई आहे त इहे हिकु माण्हू खां ॿिए माण्हू में ट्रांसफर थियनि थियूं। जेके वायरसिस हूंदा आहिनि उहे हिकु माण्हू खां ॿिए माण्हू में ट्रांसफर थियनि था। त सभिनि खां पहिरीं त असांखे सफ़ाई रखणी आहे। गलीअ जी तव्हां केतिरी बि बहितरीनु सफ़ाई कयो, अगरि तव्हांजो घर साफ़ु कोन्हे त ऑब्वियसली मच्छर तव्हांजे घर में बि ग्रो करे सघे थो, तव्हांजो जेको साफ़ु पाणी आहे उन में बि ग्रो करे सघे थो, तव्हांजे घर में जेको ड्रेनेज जो सिस्टम आहे, वॉश बेसिन्स आहिनि उते बि ग्रो करे सघे थो। सो वी हैव टू स्टार्ट फ्रॉम आवर सेल्फ। त असांखे पंहिंजो घर साफ़ु रखिणो आहे, पंहिंजो पाण खे साफ़ु रखिणो आहे, ऐं बीमारियुनि खे रोकण जे लाइ जेके इंतिज़ाम आहिनि, जेके पाण प्रिवेंशन चवंदा आहियूं, उन्हनि खे फॉलो करिणो आहे।
बिल्कुलु तव्हां बिल्कुलु सही चओ पिया ऐं उन खां अलावा सिर्फ़ु साफ़ असां ॻाल्हि कंदा आहियूं त पाणी पीऊं असां ढके जेको पाणी नथा रखूं असां बकेट्स में जेको खोले करे बाल्टिन में टब्स में जेको असां पाणी रखंदा आहियूं उहो जेको हिन टाइम में असां खोले रखी था छॾियूं सॼी राति पियो आहे बिना कंहिं ढक जे बिना कंहिं कपिड़े जे असां रखी था छॾियूं उहो बि असांखे बीमार करे थो सो असांजी पंहिंजी गिफ़लत बि हूंदी आहे ऐं उन खां अलावा जीअं डॉक्टर साहिबा ॻाल्हि कई त असां गवर्नमेंट ते जेको आहे सो ब्लेम ॾींदा आहियूं ठीकु आहे जेकॾहिं गवर्नमेंट कुझु स्टेप्स वठे थी असांजे आस पास घिटियूं साफ़ थी वञनि थियूं असां ओड़े पाड़े वारा मिली करे जेको आहे पंहिंजी घिटियुनि खे साफ़ करे था वठूं जेकॾहिं असां पंहिंजे घर खे साफ़ नथा रखूं पंहिंजी सफ़ाई जो ख़्यालु नथा कयूं पाण हथ धोई करे मानी नथा खाऊं पाणी नथा पियूं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां पाण बीमार थींदासीं ऐं असांखे पंहिंजी केयर पाण ई करणी पवंदी सो थोरो पंहिंजो पाण खे बि ॾिसणु खपे अॻियां वधूं था व्यूअर्स सैयद फिदा हुसैन शाह असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि अच्छा जेकॾहिं असां मौसम खे ॾिसूं असां कलर्स जी ॻाल्हि कयूं असां फैशन जी ॻाल्हि कयूं त तव्हां छा चवणु चाहींदव ॾिसो असांजी डॉक्टर साहिबा ॾाढी सुठी हिकिड़ी ॻाल्हि कई त हाणे उहो वक़्तु कोन्हे जे अञा पाण ॼेट सदिरा आहियूं या ॼेटनि वारो वहिंवार करियूं ठीकु आहे रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में जॾहिं असीं स्टार प्लस ॾिसूं था ॿिया चैनल ॾिसूं पिया सॼी दुनिया ॾिसूं पिया अव्हांजी फिंगर टिप ते सॼी दुनिया अव्हां सां ॻाल्हियूं करे थी ऐं सोशल मीडिया ते तव्हीं हेॾा एक्टिव आहियो त असीं पंहिंजे जेको माहौल आहे कम अज़ कम डॉक्टर साहिब ॾाढी सुठी ॻाल्हि कई त हुकूमत त कुझु नथी करे पर जॾहिं असीं जेकॾहिं निकिरी पऊं हिकिड़ा मस्बत लाड़ा खणी ऐं त को मसइलो कोन्हे त सिंध जी घिटी घिटी सिंध जो ॻोठ ॻोठ संवरजी सघे थो वॾी महिनत वॾी हिमत आहे असांजे माण्हुनि में विलिंग पावर आहे ज़ाल जेका फुटी चुंडे थी ऐं मुड़ुसु जेको हारी आहे त सर्वाइवल जेको थिए थो सोसाइटीअ जो तंहिंमें फ़र्द जी इनफ़रादी जेका हैसियत आहे तंहिंखे जेकॾहिं असीं यूटिलाइज़ करियूं छो जो हारीअ खे बि ख़बर आहे फुटी चुंडण वारी औरत खे बि ख़बर आहे त महिनत कबी त पैसा कमाईंदासीं ठीकु आहे पर उन सां गॾु यू मस्ट बी क्रिएट द स्ट्रेटजी ऑफ एस्थेटिक्स जमालियाती हुसन जेको आहे असांजी ज़िंदगीअ जो जेकॾहिं फुटी चुंडण वारी औरत बि शाम जो लिपस्टिक करे थी मुंहुं धोई कपिड़ा पाए थी त पाण खे फ्रेश महसूसु कंदी इहे हिकिड़ियूं नफ़्सियाती क़िस्म जूं हिकिड़ियूं शयूं आहिनि जेके हर इंसान खे अलाह साईंस एतिरो आगही ॾे इदराक ॾे त माण्हू सम्झे ऐं मुंहिंजे ख़्याल में ॾिसो असीं कंपोज़्ड कोन आहियूं डॉक्टर साहिब खे मूं साईंअ खे मूं ॻाल्हि पे चयो त अवी ॾाढी कंपोज़्ड गुफ़्तगू करियो था हाणे उहो वक़्तु अची वियो आहे जे असीं पंहिंजी इनफ़रादियत खे फ़र्द जे अंदरि जे माहौल खे फ़र्द जे ॿाहिरि जे माहौल खे असीं संभारियूं ऐं फ़र्द जी सोसाइटीअ ॾांहुं जेको रवैयो आहे सो ॾाढो लाउड आहे सभु सुल्तान राईअ जहिड़ो पर यू मस्ट बी वेरी पॉज़िटिव इन एवरी एस्पेक्ट ऑफ लाइफ बिल्कुलु सही पिया चओ तव्हां लाइव कॉलर आहिनि उन्हनि खे बि पाण शामिल कंदासीं उन्हनि सां बि ॻाल्हाईंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी ऐं अव्हांखे भली कार चवां थी अव्हां पंहिंजे प्रोग्राम सबब महिराण में अव्हां पंहिंजो तारुफ़ करायो किथां ऐं कहिड़े शहर मां ॻाल्हायो पिया मां खंडूअ खां ॻाल्हायां थो जी अदा मौसम कीअं आहे तव्हांजे पासे ॾे हेॾे असां वटि बोर्ड आई आहे बोर्ड में असां लड़ूं था पिया तव्हांजो ज़िलो कहिड़ो आहे अदा बस कदम हारा माई सां हलो अदा तव्हां ॻाल्हायो पिया तव्हां मूंखे ॿुधायो तव्हांजो ज़िलो कहिड़ो आहे असांजो ज़िलो वारा अच्छा ज़िलो कंबर सही सही अदा छा चवणु चाहींदो तव्हां हे असां बोर्ड में लड़ूं था राति जो मच्छर असां वटि घणा आहिनि उन्हनि खां कीअं बचिजे सही आहे ठीकु आहे तव्हांजी महिरबानी तव्हां प्रोग्राम में शामिलु थियो डॉक्टर साहिबा मौजूदु आहिनि हिन जो जवाबु तव्हांखे डॉक्टर साहिबा ॾींदियूं जी हा असां कीअं बची सघूं था हिन टाइम में मच्छरनि खां जी बिल्कुलु हुन जे लाइ तव्हां ॾिसो त असांजी हेल्थ जेको सेक्टर आहे
उहो इलाही एक्टिवली कमु करे रहियो आहे गलियुनि में ऐं तव्हांजे चौक जेके तव्हांजा थी विया उहे स्पॉट्स थी विया जिथे मच्छर ऐं माइक्रो ऑर्गेनिज़म्स गिरो कनि था उन्हनि जे लाइ स्प्रेस थी रहिया आहिनि वक़्तनि बवक़्तनि ऐं मां पंहिंजी जेका आहे सो पंहिंजे कॉलर्स खे ॿुधाईंदी हलां त गवर्नमेंट बि पंहिंजो कमु करे पई ऐं असांखे पंहिंजो कमु करिणो आहे जीअं मां ॻाल्हि कई त असांखे सिर्फ़ु न सिर्फ़ु गलियूं बल्कि पंहिंजा घर बि साफ़ु करणा आहिनि पंहिंजूं गैलरीज़ बि साफ़ु रखणियूं आहिनि तव्हां सही पिया चओ पर जिथे बोर्ड आहे जिथे पाणी आहे त उते कीअं बचाव थी सघे थो जी 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 बिल्कुलु त उन में ॾिसो हिकिड़ो त असांजी गवर्नमेंट पाणी ॾिसो हिकदमि असां नथा ड्रेन आउट करे सघूं मतिलबु ही को जादू कोन्हे को हिकदमि असां जेको आहे सो बोर्ड में फ्लड जी सूरत में फौरी तौर ते पाणी खे कढूं त उनमें इहो आहे जो गवर्नमेंट पंहिंजो कमु करे पई पाणीअ खे ड्रेन आउट करण जी कोशिशि कई वञे पई गॾोगॾु असांखे पंहिंजे कपिड़नि जो इस्तेमालु अहिड़ो करिणो आहे जंहिंमें असांखे जेके मच्छर जेको बाइट करे थो उन खां असां वधि में वधि बची सघूं जे असां ॻाल्हि कंदासीं स्लीव्स जी त असांखे फुल स्लीव्स पाइणियूं आहिनि ऐं जेके आहिनि से असांखे पंहिंजूं जेके कॉलर जेके आहिनि से तव्हां ॾिसंदव कुझु एरियाज़ असांजा अहिड़ा हूंदा आहिनि जिते मच्छर इलाही प्रोमिनेंटली घणो बाइट कंदो आहे ठीकु आहे त उन में तव्हांजा हथ जेके वधीक एक्सपोज़ हूंदा आहिनि तव्हांजूं स्लीव्स एक्सपोज़ हूंदियूं आहिनि त उन्हनि खे कवर कयो फुल कपिड़ा पायो ऐं जेके मॉस्किटो रेपेलेंट हूंदा आहिनि उन्हनि जो इस्तेमालु कयो अगरि तव्हां एलर्जिक आहियो स्किन में तव्हांजे में को प्रॉब्लम आहे त जेके नेट जो जेको ईंदो आहे कवरिंग्स ईंदियूं आहिनि उन्हनि खे इस्तेमालु कयो पंहिंजा उहे पैसेजिस जिथां मच्छर तव्हांजे घर में एंटर थियनि था दरियूं पंहिंजूं या अहिड़ा जेके आहिनि से पैसेजिस उन्हनि खे बंदि रखो ऐं घरनि में जेको खुलियल पाणी आहे उन्हनि जा जेके पॉट्स आहिनि उन्हनि खे प्लीज़ बंदि कयो ख़ुदारा तव्हांजूं जेके नालियूं आहिनि जेको ड्रेनेज जो सिस्टम आहे उनखे प्लीज़ बंदि सही बिल्कुलु तव्हां सही ॻाल्हि चई आहे पर असांजा उहे माण्हू जेके बोर्ड में लुढ़नि पिया ॿुॾनि पिया जिन वटि को सहारो कोन्हे जिन वटि का छित कोन्हे का इते असांजी गवर्नमेंट जो सवाल ज़रूरु पैदा थिए थो हर ॻाल्हि में असां गवर्नमेंट खे ब्लेम नथा करे सघूं पर कुझु ॻाल्हियुनि में असां गवर्नमेंट जी ज़रूरु ॻाल्हि कंदा आहियूं व्यूअर्स वक़्तु ख़ैर हींअर साईअ जो थी वियो आहे साईअ खां पोइ वरी झटि मोटूं था गुफ़्तगू जे सिलसिले खे पाण ज़रूरु जारी कंदासीं पर असां झटि साई तरफ़ वधूं था ऐं झटि वरी हाज़िर थियूं था वेलकम बैक नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं भली कार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में असां प्रोग्राम जे तरफ़ अॻियां वधूं था पर हिकिड़ी ॻाल्हि कंदी हलां जॾहिं असां वटि मींहं पवंदा आहिनि ऐं असांजी सिंध जॾहिं ॿुॾंदी आहे छो त असां वटि पहिरीं त ॾुकार हूंदो आहे सेकेंड सिचुएशन असां वटि हूंदी आहे त असां वटि ॿोॾ अची वेंदी आहे जॾहिं मींहं पवनि था छो त असां वटि पाणी सेव नाहे थींदो असां वटि ड्रेनेज सिस्टम सुठो कोन्हे को असां वटि तालीमी मयार सुठो कोन्हे को असां वटि इंफ्रास्ट्रक्चर सुठो कोन्हे को असां वटि जॾहिं स्कूल खुलंदा आहिनि 2 महीननि जूं जॾहिं असां वटि मोकलूं थींदियूं आहिनि उन खां पोइ जॾहिं स्कूल ॿारड़ा वेंदा आहिनि त पेरेंट्स पोयां ख़तरे में हूंदा आहिनि डप में हूंदा आहिनि त जेका सिचुएशन आहे जहिड़ो माहौल आहे जॾहिं ॿार स्कूल वञनि था छितूं किरनि थियूं त उन डप में उहे स्कूल कोन मोकिलींदा आहिनि त साल जा 12 महीना इहे मसइला आहिनि 6 महीना असां ॾिसूं था जिथे असां वटि ॾुकार आहे जिथे माण्हू पाणी जे पीअण जे पाणी जे लाइ तरसनि था ऐं सेकेंड टाइम में वरी असां जेको आहे सो हिकिड़ो फेस ॾिसूं था जंहिंमें माण्हू ॿुॾनि था ऐं उते असांजी गवर्नमेंट जो छा पार्ट आहे असांजी गवर्नमेंट छा थी करे सघे कीअं उन्हनि जी मदद करे सघे थी छो त जेको ग़रीब माण्हू आहे जेका ग़रीब अवाम आहे उहा त बेयारो मददगार आहे ऐं उनजो आवाज़ बि शल कंहिं ताईं पुॼी सघे सो वेल पाण प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था नासिर अली पंवर बि असां वटि मौजूदु आहिनि तव्हां माहौलियात ते सुठी ॼाण रखो था सुठी नज़र आहे अव्हांजी हिन माहौल में तव्हां छा था सम्झो असांजी हुकूमत खे छा जेको आहे स्ट्रेटजीस अप्लाई करणु खपनि जी हा जॾहिं असां क्लाइमेट चेंज जी ॻाल्हि था कयूं त उन में जेका प्रिडिक्शन थियल आहे फोरकास्टिंग आहे उहा इहा आहे त असां वटि एक्सट्रीम वेदर पैटर्न्स एक्सट्रीम वेदर पैटर्न्स जो मतिलबु आहे त असां वटि मौसमनि जी शिदत जेका आहे उहा वधी वेंदी मीन्स तव्हां वटि बरसातुनि जो जेका फ्रीक्वेंसी आहे माना शिदत बि वधंदी ऐं फ्रीक्वेंसी वधंदी ऐं ड्राउट ॾुकार जी फ्रीक्वेंसी वधंदी असां वटि साहिली पट्टी आहे सिंध में पाकिस्तान जी तक़रीबन 1000 किलोमीटर साहिली पट्टी आहे जंहिंमें 700 किलोमीटर बलोचिस्तान आहे ऐं 350 किलोमीटर सिंध जी साहिली पट्टी आहे त उते वरी साइक्लोन्स ऐं सोनामीज़ जी जेका आहे प्रेडिक्शन थियल आहे त इन्हनि इलाइक़नि में साइक्लोन्स जी फ्रीक्वेंसी वधंदी त उहो बि हिकिड़ो डिज़ास्टर आहे त हाणे उन में जेका फोरकास्टिंग आहे त जंहिंमहिल बरसातुनि जी शिदत वधंदी ऐं फ्रीक्वेंसी वधंदी त उहा इहा आहे त असां उन में मतिलबु जीअं मूं चयो त 2 महीननि जी अॻे बरसाति थींदी हुई जून खां वठी अगस्त ताईं हाणे उहो 2 महीननि जो जेका बरसाति आहे उहा 1 महीने में पवंदी ऐं 1 महीने जी जेका बरसाति आहे 1 हफ़्ते में पवंदी ऐं 1 हफ़्ते जी बरसाति 1 ॾींहं में पवंदी
हाणे तव्हां उन मां अंदाज़ो कयो त हिन वक़्तु ताईं तक़रीबन 400% जेका बरसाति आहे उहा पइजी चुकी आहे। ठीकु आहे। ऐं असांजो जेको ॿारहाड़ी हुजे या शहर हुजनि, असांजो जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे जंहिंमें रोड रस्ता ब्रिजिस, ठीकु आहे, उहे उन क्लाइमेट जे लाइ तयारु न आहिनि। इन क़िस्म जी वॉल्यूम जेको आहे क्वांटम एॾो घणो आहे बरसाति जो पाणी जो उन जो प्रेशर उहे बर्दाश्त था करे सघनि। मिसाल तौरु असां वटि काछे में जेको ब्रिजिस आहिनि, पुलूं आहिनि, जेके माण्हुनि जी अचण वञण जा रस्ता हुआ, आमद रफ़्त जा रस्ता हुआ। जेका हिकिड़ी मेजर पुल आहे जोईअ खां वाही पांदी मथे गोरख खे ॻंढे थी, उहा पुल कोलेप्स थी वई, पुल टुटी पई। ठीकु आहे। त मीन्स त हज़ारे लखे जेका माण्हू आहिनि उहे डिस्कनेक्ट थी विया, उन्हनि जी आमद रफ़्त मुतासिर थी। ठीकु आहे। त असांखे इन सूरत हाल में जीअं मूं ॻाल्हि कई त क्लाइमेट चेंज पॉलिसी बि ठही आहे त असांखे क्लाइमेट रेज़िलियंट इंफ्रास्ट्रक्चर हिकिड़ो कंसेप्ट आहे त तव्हां जेका डेवलपमेंट कयो हिन जेका हाणे असां ॾिसूं था त हीअ जेका डेवलपमेंट असां कयूं पिया इहा कंहिं लिहाज़ खां सस्टेनेबल डेवलपमेंट न आहे, पाइदार न आहे। ठीकु आहे। उहा माना थोरी बरसाति जो प्रेशर नथी बर्दाश्त करे सघे त इन मतिलबु या फ्लड अचे थो। ठीकु आहे। हालांकि असां वटि जेको कचे में कंसेप्ट आहे त उते त फ्लड खे वेलकम कयो वेंदो आहे। ठीकु आहे। कचे में जेका बि कचे जी जेका लाइफ आहे, उतां जी इकानमी आहे, मईशत ऐं ख़ासि करे उतां जो जेको इन्वायरमेंट आहे, जेको ॿेला हूंदा हुआ असां वटि, उहे ॿेला हाणे ख़तमु थी विया आहिनि, नापेद थी विया आहिनि, कचे जा ॿेला। ऐं उते जेका झंगली जीवत हुई, उन में वाइल्ड लाइफ हुआ, मुख़्तलिफ़ स्पीशीज़ हुआ, उहे असां सिर्फ़ु हाणे ब्रिटिशर्स जे जेको गज़ेटियर्स आहिनि उन में त पढ़ूं था, पर ग्राउंड ते वेंदासीं त न तव्हांखे को न जानवर मिलंदो, न पखी मिलंदो। त उहे असां ॿेला जेको आहे सो असां पाण तबाह कया आहिनि। उन में को ॿिए कंहिंजो उन में किरदारु कोन्हे को इहो। ऐं क्लाइमेट चेंज बि जेको आहे उहो उनखे बि जेको आहे सो इहो हिकिड़ो मैन मेड डिज़ास्टर आहे। ठीकु आहे। इनखे जेको असां चवंदा आहियूं न हज़रत इंसान, हीअ ॾिसो न, हीअ फितरत, हीअ जेको कुदरती वसीला आहिनि, इहे अलाह साईं न हिकिड़ी नेमत आहिनि। ऐं उन में अलाह साईं असांजो जेको मज़हब आहे, असां क़ुर पाक में बि इहो आहे त तव्हां तवाज़ुन पैदा कयो। जेकॾहिं तवाज़ुन असां बिगाड़ींदासीं त पोइ नेचर रिएक्ट कंदी। ऐं हींअर उहे नेचर जेको रिएक्ट करण जा इहे असां ॾिसूं पिया त कॾहिं असां वटि ॿोॾूं आहिनि, कॾहिं असां वटि शदीद क़िस्म जूं बरसातूं आहिनि, कॾहिं असां वटि मींहं पवनि कोन था। ठीकु आहे। दुनिया जे हिन अच्छा तव्हां ॾिसो त हिन वक़्तु कॾहिं बि कोन कंहिं सोचियो त इंग्लैंड में जेको आहे सो 40 डिग्री जेको आहे सो गर्मी पद थी वेंदो। यूरोप जे जहिड़ा इलाइक़ा बि गर्मी पद खे मोड़ी रहिया आहिनि। अमेरिका जे केतिरनि रियासतुनि में हिन वक़्तु ॿोॾ आहे। अच्छा सऊदी अरब में राति तव्हां ॾिठो रियाज़ में जेको आहे सो उते ॿोॾ अची विया, UAE में ॿोॾ अची विया। त हीअ सॼी दुनिया हिकिड़ी क्लाइमेट चेंज जी जेका लहर आहे उनखे मुंहुं ॾेई रहिया आहे। ऐं उन लाइ असांखे इहो ई करिणो पवंदो त जेके असांजूं इंटरनेशनल कमिटमेंट्स आहिनि उन्हनि खे ऑनर करिणो पवंदो। ठीकु आहे। एग्रीमेंट्स त असां करे था अचूं, उन्हनि जो हिसो त थी था अचूं, पर वापसि अची असां पंहिंजनि जेका डेवलपमेंट प्लान्स आहिनि या असांजूं जेके स्कीम्स ठहनि थियूं उन में इन्वायरमेंट खे क्लाइमेट चेंज खे असांखे शामिलु करिणो पवंदो। ऐं रुगो निशस्तनि गुफ़्तनि बरख़ास्तनि वारो कमु न आहे, असांखे अमली कमु बि करिणो पवंदो। हा सही था चओ, ॻाल्हाइण जे हद ताईं न, पर अमली ज़िंदगी में बि त असां ॾिसूं त थिए छा थो। हूअं बि जेको आहे न नेचर इंसान सां विढ़ंदी आहे। ऐं शराब पीअंदव, नशो कंदव, ॿियो कुझु थिए न थिए, हिकिड़ो टाइम अहिड़ो ईंदो जिते गुर्दा फेल थींदा, पोइ तव्हां भले जेको आहे सो उहा ड्रिंक वापराइण बंदि करे छॾियो, पर नेचर तव्हां सां विढ़ंदी ज़रूरु। तव्हां असां जेको आहे न उहो रिवर्स प्रोसेस थींदो ऐं उन टाइम ते इंसानु कुझु नथो करे सघे। सो असां वटि बि ईअं ई थिए थो। माना जेको आहे सो प्रोग्राम में हिकु दफ़ो पहिरीं मां ॻाल्हि कई त कंहिं चयो त मां कराची शहर खे ॾाढो साफ़ु सुठो रखण जी कोशिशि कई आहे। माना आऊं कोशिशि कंदी आहियां त गंद किचर मां उते न फिटो कयां, न उछलायां, पर ओवरऑल मां जेको ॾिसंदी आहियां त उते तमामु गंद आहे ऐं पोइ नेचर असां सां विढ़े थी, असांखां उहो बदिलो वठे थी। असां ॾिसूं पिया माना मींहं वसंदा आहिनि त पोइ कराची में केॾी हालत हूंदी आहे। सो ख़ैर दुनिया में हिकिड़ी शइ कॉन्स्टेंट आहे, उहा आहे चेंज। हाणे असां हलूं था अॻियां सैयद फिदा हुसैन शाह जी तरफ़। चेंज खे कीअं था ॾिसो तव्हां? दुनिया में माना हिकु शइ त रहे ई थी न, उहा आहे चेंज। हमेशह कुझु न कुझु चेंज थींदो ई आहे। तब्दीली ॾिसो, नेचर जी बि तब्दीली थिए थी, इंसान जी तबियत बि तब्दील थिए थी, उन खां अलावा असां जेकॾहिं माहौल खे ॾिसूं त उहो बि तब्दील थिए थो, हर शइ तब्दील थिए थी। न आऊं उन ॻाल्हि खे नथो मञां त नेचर विढ़े थी। नेचर त इंसान लाइ ठही आहे न, यू विल हैव टू फेस द नेचर। ऐं जेका कॉम्प्लिकेशन अचे थी, पेचीदगी जेका अचे थी, सही सही, उनखे जेकॾहिं माण्हूअ में फ़हम फ़िरासत आहे, ठीकु आहे,
हिते वरी उहा ई ॻाल्हि थी अचे त अवां में माण्हूपो केतिरो आहे। ठीकु आहे, हिकिड़ा पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि कोन, साईं खे ख़बर हूंदी, असांजे ॻोठनि में सॼो लाखीणी लतीफ़ जो रिसालो यादि अथनि। सही, ठीकु आहे। सो दैट इज़ कॉल्ड इंथेसिज़म, डेडिकेशन, पैशन। फ़र्द जी हैसियत सां तव्हीं पंहिंजे घर खे, पंहिंजे माहौल खे, पंहिंजे सॼे सिस्टम खे कीअं था मैनेज करियो, इट डिपेंड्स ऑन यू। सही, ठीकु आहे। अवी ॻोठ जा ॻोठाणा आहियो, वॾेरा जे आहियो या वॾेरी आहियो, वॾेरी आहे ॻोठ जी, त सॼे ॻोठ जे जेके औरतूं आहिनि उन्हनि जे मसइलनि खे डील कंदी आहे, ईअं बि थींदो आहे। त जेको डेडिकेशन आहे सो असां में आहे। ठीकु आहे, पर ॻाल्हि सॼी आहे रियासत जे जेको फ़हम फ़िरासत में जेका रियासत जो रोल आहे उहो नथो थिए। हैदराबाद में, कराचीअ में तव्हांखे साफ़ पाणी नथो मिले। दैट इज़ द ट्रेजेडी ऑफ स्टेट। ऐं उन खां पोइ फ़र्द जेको आहे उहो केतिरो कंपोज़्ड आहे, असांखे हाणे इहे ॻाल्हियूं सोचणियूं थियूं पवनि न। सुबुह जो अवी स्कूल में पंहिंजे ॿारनि खे मोकिलियो था, केतिरो उन्हनि खे अधी डॉक्टर वारी ॻाल्हि त केतिरो राति जो अवी सेफ रखो था। मुंहिंजी नंढड़ी काल्ह राति मूंखे पई चए, ऐं अंदरि रूम में वेहो न थी सघां, कुझु को स्प्रे वग़ैरह वठी अचो मच्छर जो, जुलेबीअ जी स्मेल मूंखे नथी बणे। सही। सो निमाज़ पढ़ी उहो स्प्रे त वठी आयसि, पर जेॾीमहिल उहो स्प्रे थियो त उनजी स्मेल सां वरी सॼो कमिरो थी वियो, त असां थोरी देरि कमिरो बंदि करे छॾियो, छो जे उते पियो ॿार सुता, त ॿारनि खे ॿाहिरि कढी छॾियोसीं। जेसि ताईं फ़र्द पाण विलिंगली तव्हीं नेचर खे, माहौल खे, ज़िंदगीअ जे वहिंवार खे सम्झंदो कोन, त पोइ तव्हांजे माणपे जो कहिड़ो फ़ाइदो। सही। ठीकु आहे न। स्कूल में स्कूल अॼु खां खुली विया आहिनि। ठीकु आहे, पाण सोचियो अबा ॿारनि खे तयारु करे मोकिलियूं, पर कॾहिं उन्हनि हारियाणियुनि जे ॿारनि जो सोचियो, छो नियाणियुनि जो सोचियो जेके किताब खणी ॿनियुनि जे विच मां गप लॻी पई आहे, कीअं वयूं हूंदियूं स्कूल ताईं। असां वटि रियासत जो रोल थिए ई कोन थो। असां वटि मटियारीअ में हींअर सर्किल रोड पियो ठहे 2-3 ॾींहं पहिरीं मुहर्रम जे करे, त हुन में अधु फंड त खाई वियो ख़ैर जो ठेकेदार, गैर मयारी कमु पियो थिए। इहे नंढा नंढा जेके इशूज़ आहिनि न, से मिलियो हिकिड़ो जबल थियो वञनि न। ईअं त थिए थो असां वटि, जेके फंड्स ईंदा आहिनि उहे त केॾां वेंदा आहिनि, उहे त तव्हांखे बि ख़बर आहे पाण खे, आदी थी चुको। पर ॾिसो, सही था चओ, हर इंसान जो पंहिंजो पर्सपेक्टिव आहे। मां पंहिंजे पर्सपेक्टिव जे हवाले सां ॻाल्हि कई, जेका मूं ॻाल्हि कई की नेचर इंसान सां ईअं विढ़े थी। हाणे ॾिसो, तव्हां जेकॾहिं पंहिंजो रूटीन सही नथा रखो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांजी सिहत बिगड़ंदी। तव्हांजी सिहत बिगड़ंदी, हुन में रोल तव्हांजो ई आहे। त उन प्रोसेस में ॾिसो त तव्हां जेको आहे सो नेचर सां विढ़िया आहियो, त पोइ नेचर ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांखे पंहिंजो असरु ॾेखारींदी। डॉक्टर फ़ौज़िया जी तरफ़ पाण वधूं था। डॉक्टर, ओवरऑल तव्हां बि माहौल खे ॾिसो था, ऐं जॾहिं असां वटि अहिड़ी मौसम अचे थी जंहिंमें मींहं वसनि था, मींहं बीहनि था, मींहं वरी शुरू थियनि था, उन टाइम में जेको मच्छर मक्खियूं वधनि थियूं, त उन टाइम में तव्हां छा था सम्झो त गवर्नमेंट जो केतिरो रोल आहे? ॾिसो, गवर्नमेंट जो इन में 60 to 70% रोल आहे। ठीकु आहे, पर सेम गोज़ टू द ह्यूमन बींग्स। अफ़रादी जेका क़ुवत आहे उन में असांखे पंहिंजो किरदारु अदा करिणो आहे। जेके इन्वायरमेंटल चेंजिस अचनि थियूं उन्हनि जे लाइ जीअं अलाह ताला असांजो जेको निज़ाम आहे, असांजे बॉडी जो सिस्टम आहे, उहो त बिल्कुलु रेडी आहे। छो त अलाह ताला जो जहिड़े तरीक़े जो असांजो निज़ाम ठहियलु आहे, त उनमें असांजी हिकिड़ी, जीअं तव्हांखे मां ॿुधायां त जीअं फ़ौज हूंदी आहे जेका असांजी बॉर्डर ते हूंदी आहे, जॾहिं को हमिलो थींदो आहे त उहे रेडी हूंदा आहिनि। ईअं ई असांजे जिस्म में बि हिकिड़ी फ़ौज आहे, जेके असां पंहिंजो इम्यून सिस्टम चवंदा आहियूं, WBCs चवंदा आहियूं। का बीमारी ईंदी आहे त उनजे ख़िलाफ़ उहा फ़ौज विढ़ंदी आहे। त असां इंसाननि खे बि जेके इन्वायरमेंटल चेंजिस अचनि थियूं उन्हनि जो मुक़ाबिलो करण जे लाइ तयारु रहणो पवंदो। ठीकु आहे, जीअं तव्हांजो डायरिया अची वियो, तव्हांजो कॉलरा अची वियो, सभु शइ अची वई, बट इहो आहे जो तव्हांखे स्मार्टली उन्हनि सां विढ़णो आहे। ठीकु आहे न, मतिलबु उहो फायरिंग वग़ैरह न आहे।
त जीअं तव्हांखे पंहिंजी बॉडी जो जेको सिस्टम आहे उन जे हिसाब सां चेंजिस करणियूं पवंदियूं एनवायरमेंट जे हवाले सां तव्हांखे पंहिंजो डाइटरी चेंजिस करणियूं पवंदियूं तव्हांखे अहिड़ियूं चेंजिस करणियूं पवंदियूं जेके तव्हांजी बॉडी खे फेवर कनि अकॉर्डिंग टू द एनवायरमेंट जीअं तव्हां ॾिठो हूंदो त एनवायरमेंट जे करे माइक्रो ऑर्गेनिज़म वधनि था बीमारियूं वधनि थियूं डायरिया वधे थो तव्हांजूं जेके आहिनि से ॿियूं बीमारियूं वधनि थियूं त तव्हांखे पंहिंजी खाध खुराक में बि चेंजिस करणियूं पवंदियूं तव्हांखे पाणीअ जो एडिशन करणो पवंदो तव्हांखे बॉडी खे हाइड्रेट रखिणो पवंदो छो त कुझु बीमारियूं अहिड़ियूं आहिनि जेके डिहाइड्रेशन कराईंदियूं आहिनि जंहिंमें तव्हांजो डायरिया थी वियो कंटिन्यूअस जेके मोशन थींदा आहिनि जेके जंहिंमें लॉस ऑफ वाटर थींदो आहे उनमें लॉस ऑफ आयन्स थींदो आहे तव्हांजी बॉडी जा जेके आयन्स हूंदा आहिनि उहे डिसबैलेंस थी वेंदा आहिनि चेंज इज़ पॉज़िटिव बट नॉट ऑलवेज़ त असांखे उन चेंज जेको पॉज़िटिव न पियो थिए सम टाइम त उन जे लाइ असांखे एडिशन जेके आहिनि से मॉडिफिकेशन करणियूं पवंदियूं एनवायरमेंट में लाइफ स्टाइल में डाइट में असांखे पंहिंजूं इहे चेंजिस करणियूं पवंदियूं सेम गोज़ टू द फैशन असांखे पंहिंजे फैशन में बि चेंजिस करणियूं पवंदियूं सम टाइम असां टी शर्ट पायूं था पर हाणे ॾिसो एनवायरमेंट फेवर नथो करे बट आई लव टू वेयर टी शर्ट पर मूंखे एनवायरमेंट फेवर नथो करे त आई विल गो टू द शर्ट दैट इज़ फुली कवर्ड ऐं जंहिंमें मच्छर खां मां बची सघां ऐं आउं फैशन बि कैरी करे सघां त असांखे चेंजिस जेके आहिनि उन जे हिसाब सां एडॉप्टेशन करणियूं पवंदियूं आहिनि ऐं उन जे लाइ असांजी गवर्नमेंट खे बि तयारु रहणो आहे ऐं असांखे फर्दी जेको आहे सो हैसियत सां बि तयारु रहणो आहे सही बिल्कुलु सही ॾाढो सुठे तरीक़े सां ॾाढो ख़ूबसूरती सां तव्हां ॿुधायो वक़्तु न्यूज़ ब्रेक जो थी वियो आहे व्यूअर्स ऐं ख़बर आहे न्यूज़ ब्रेक की तरफ़ वधंदा आहियूं वरी जटी हाज़िर थींदा आहियूं पंहिंजे प्रोग्राम सुबुह में राण में वेलकम बैक नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं भली कार चवां थी पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं डिफरेंट टॉपिक्स असां रखंदा आहियूं हमेशह कोशिशि इहा हूंदी आहे त असां वटि जेके प्रॉब्लम्स हलनि पिया असांजी सोसाइटी में जेके असां मसइला ॾिसंदा आहियूं सुबुह मेहरान में असां उनखे हाईलाइट कंदा आहियूं पोइ जेके आयल महिमान हूंदा आहिनि उहे पंहिंजी तालीम जे हवाले सां पंहिंजे इल्मु अदब फ़हम जे हवाले सां असां ॻाल्हियूं कंदा हलंदा आहिनि ऐं सुठा सॉल्यूशन्स बि ॾींदा हलंदा आहिनि ऐं सॉल्यूशन्स त मिलंदा आहिनि माना हर माण्हू तव्हांखे सॉल्यूशन ॿुधाईंदो पर तव्हां छा था करियो तव्हांजो रोल छा आहे इहो तव्हां ते ई आहे प्रोग्राम जी तरफ़ पाण अॻियां वधूं था असां वटि डॉक्टर फौज़िया कीरियो बि मौजूदु आहिनि अच्छा जेकॾहिं असां माइक्रो प्लास्टिक ते ॻाल्हि करियूं माइक्रो प्लास्टिक खां हटी करे ओवरऑल प्लास्टिक ते बि ॾिसूं त असांजे माहौल ते प्लास्टिक जो घणो असरु आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां वटि ड्रेनेज सिस्टम एॾो सुठो कोन्हे को त उन खां पोइ ई असां वटि मसइला घणा वधंदा आहिनि बीमारियूं घणियूं वधंदियूं आहिनि त घर में वेही करे ॾिसो तव्हां असांजा व्यूवर्स जेके ॿुधनि पिया जेके डॉक्टर ताईं रसाई नथा करे सघनि तव्हां उन्हनि खे आम ज़बान में सिंपल वे में कीअं सम्झाईंदव त कीअं जेको आहे सो पंहिंजी केयर कयो घर में वेही करे हिन टाइम में जी सभिनि खां पहिरीं त तव्हां ॻाल्हि कई त प्लास्टिक ऐं माइक्रो प्लास्टिक जीअं सर जिन ॻाल्हि कई नासिर पवर साहब त जेके इन्वायरमेंटल चेंजिस अचनि पियूं ऐं जेका बारिश जो जेको ही सिलसिलो हले पियो जेको एतिरो शेड्यूल्ड कोन्हे प्लान कोन्हे महीननि जूं बारिशूं हफ़्तनि में थियनि पियूं हफ़्तनि जूं बारिशूं ॾींहंनि में थियनि पियूं त उनमें असांजो वॾो किरदारु आहे इंसाननि जो जेके प्लास्टिक हूंदियूं आहिनि तव्हां ॾिसंदो हूंदो असांजे घरनि जो जेके ड्रेनेज जा सिस्टम हूंदा आहिनि असां उनमें अहिड़ियूं शयूं उछलाए छॾींदा आहियूं जेके मुंहिंजे ख़्याल में दे टेक टाइम त उहे जेके आहिनि से वञी डिज़ोल्व थियनि कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके जल्दी डिज़ोल्व न थींदियूं आहिनि ऐं अहिड़ी तरह असांजी ज़मीन जेका आहे उहा असांजी मिटी आहे उन मिटीअ में कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके डिकम्पोज़ थींदियूं आहिनि जेके असांजा माइक्रो ऑर्गेनिज़म जेके आहिनि से डिकम्पोज़ कंदा आहिनि ऐं उन मां हिकिड़ो कुदरती जेको आहे सो हिकिड़ो बहितरीनु खाद ठहंदी आहे पर ॾिसो असां इंसान अहिड़ियूं शयूं जेके प्लास्टिक्स थी वियूं शीशा थी विया उहे जेके आहिनि से तव्हां ॾिसो हूंदो मोस्टली साहिल समंदर ते अहिड़ियूं शयूं फिटी कयल हूंदियूं आहिनि मुंहिंजो तमामु माण्हुनि खे इहो मैसेज हूंदो आहे रिक्वेस्ट जेके असां वटि थियनि था मसइला उहे इन जे करे ई थियनि था रिंग्स ॾिसो त असां ॾिसंदा आहियूं मां नथी चवां BBC न्यूज़ असांखे ॿुधाईंदी आहे त जेको रिंग्स आहिनि उहे अंदरि वञी करे पाणी में केतिरा मसइला क्रिएट कंदियूं आहिनि सो इहे गिफ़लतूं त असांजी पंहिंजियूं ई आहिनि बिल्कुलु उन में ॾिसो न सिर्फ़ु असां इंसाननि जी ज़िंदगी पर पाणीअ में रहंदड़ जेके जेका ॿी जेका आहे सो अलाह असांजी मख़लूक आहे उहा इलाही सफ़र करे थी उहा सफ़र करे थी उन सां गॾु जेके चेंजिस अचनि थियूं ऐं असांजी ओज़ोन लेयर ॾिसो डिप्लीट थिए थी तव्हांजो टेम्परेचर वधे थो
ऐं ही सॼियूं चेंजिस जेके आहिनि से असां इंसाननि जो उन में वॾो कॉन्ट्रीब्यूशन आहे ऐं इन में असांजो घर बि हिकिड़ो नंढिड़ो एंटिटी आहे जंहिंखे असांखे साफ़ रखिणो आहे इहे चेंजिस करणियूं आहिनि ऐं जेको आहे सो तव्हां ॾिसंदा आहियो कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिन खे असांखे सेपरेटली डिस्पोज ऑफ करणो हूंदो आहे वेस्ट मैनेजमेंट जो जेको आहे सो प्रॉपर असांखे शयूं मैनेज करणियूं पवंदियूं ऐं उहे शयूं जेके असांजे ड्रेनेज सिस्टम खे डिस्टर्ब कनि थियूं अल्टीमेटली घर मां स्टार्ट थियनि थियूं मोहल्ले खे डिस्टर्ब कनि थियूं मोहल्ले मां तव्हांजे शहर खे डिस्टर्ब कनि थियूं शहर मां तव्हांजे मुल्क खे डिस्टर्ब कनि थियूं ठीकु आहे त असां सभिनि खे इहे जेके आहिनि से चेंजिस करणियूं पवंदियूं ऐं असां पंहिंजो पाण खां शुरू कंदासीं पंहिंजो जेको डिकम्पोज़ थियण वारियूं शयूं आहिनि ऐं जेके डिकम्पोज़ थियण वारियूं न आहिनि शयूं उन्हनि खे सेपरेट कंदासीं ऐं पंहिंजे जेको आहे सो डाइट खे बि बहितर कंदासीं ऐं पंहिंजे लाइफ स्टाइल खे बि बहितर कंदासीं इहे जेके नंढियूं नंढियूं मॉडिफिकेशन करण सां असां पंहिंजी ज़िंदगीअ खे बहितर करे सघूं था हिन में प्लास्टिक जे हवाले सां मां इहो चवां त जेको असां वटि आम असां शहरी आहियूं अॻे असांजी लाइफ जेका हुई ज़िंदगी सिंपल हूंदी ऐं जेको असां सामान घर जो सौदो वठंदा हुआसीं या भाॼी वठंदा हुआसीं त उनजे लाइ कपिड़े जा थेला या छॿा इस्तेमालु थींदा ठीकु आहे हाणे उनखे रिप्लेस कयो आहे असां प्लास्टिक थैलीअ सां ठीकु आहे त जेसीं ताईं असां पाण इहो पंहिंजे एटीट्यूड में पंहिंजे बिहेवियर में तब्दीली न आणींदासीं छाकाणि त तव्हां हर हंधि वेंदो ख़ासि करे जेका ब्लैक प्लास्टिक बैग आहे उहा डिज़ॉल्व नथी थिए या उन काफ़ी उहा एनवायरमेंट में रहे थी ऐं असांजे ड्रेनेज सिस्टम खे बि चोक थी करे त प्लास्टिक बैग खे असां डिस्करेज कोन था कयूं ऐं उनखे असां प्रोमोट था कयूं असां मतिलबु शॉपिंग वॾनि वॾनि मॉल्स में वञूं था त उते असां वटि कंज़्यूमर कल्चर बि हाणे वधी वियो आहे ठीकु आहे असांखे ज़रूरत हिकिड़ी शइ जी हूंदी आहे असां 10 शयूं ॿियूं वठी ईंदा आहियूं ठीकु आहे त असां कंज़्यूमर कल्चर खे असांखे डिस्करेज करिणो पवंदो ऐं जेको ख़ासि करे प्लास्टिक बैग जो आहे जेको असां हाणे तव्हां ॾिसो न इवन असां जेके खाधे जूं शयूं आहिनि मतिलबु खीर थियो दही थी उहा बि प्लास्टिक जे बैग में था वठूं छाकाणि त असां सहल पसंदि थी विया आहियूं असांखे सवलाई थी लॻे अॻे असां वटि खीर वठण लाइ जग हूंदा करमंडल हूंदा ठीकु आहे इहे थांव असांजे हुन मां वोकेबुलरी मां हा घर में रखिया बि आहिनि पर असांजे हुन में इस्तेमाल में बि ख़तमु थी विया आहिनि ऐं जेको नओं नसुल आहे ॿार उन्हनि खे ख़बर बि कोन्हे त इहे छा पिया चवनि जग करमंडल हुनजे वोकेबुलरी मां ख़तमु थी वियो न चोरी हा जी त उहो इस्तेमालु ख़तमु थी वियो ठीकु आहे ऐं लोटा जेके असां हाणे उर्दू वारो लोटो घणो थो इस्तेमालु थिए सिंधी वारो लोटो ख़तमु थी वियो आहे त इन करे असांखे जेके माहौल दोस्त जेके आहिनि न प्रैक्टिसिस जंहिंमें छॿो आहे कपिड़े जूं बैग्स आहिनि ऐं एनवायरमेंट खे असांखे स्कूल लेवल ते ॿारनि खे पढ़ाइणो पवंदो सिलेबस में एनवायरमेंट खे शामिलु करिणो पवंदो ठीकु आहे न त ॿारनि खे असां हाणे खां वठी सेंसिटाइज़ कयूं ठीकु आहे छाकाणि फ्यूचर जनरेशन में जेको एनवायरमेंट जो जेको इशू आहे फ्यूचर जनरेशन खे उनखे वधीक मोह ॾियणो पवंदो ऐं वधीक क्लाइमेट चेंज जेका सिचुएशन आहे उहा जेको आहे उन लाइ इहो ई आहे त असां वटि जेको असांजो पूरो लाइफ स्टाइल आहे छाकाणि त जॾहिं मां चवां थो क्लाइमेट चेंज जेको आहे ह्यूमन इंड्यूस्ड आहे ह्यूमन इंड्यूस्ड मीन्स इंसानी सरगर्मियूं जेके असांजूं आहिनि उहे क्लाइमेट में गड़बड़ कनि पियूं ठीकु आहे ऐं उहे असांखे पंहिंजूं जेके सरगर्मियूं आहिनि असां कयूं था जेका एक्टिविटी जा इकनॉमिक डेवलपमेंट आहे ॾिसो न क्लाइमेट चेंज जो जेको सबबु आहे उहे 3 फासिल फ्यूल आहिनि फासिल फ्यूल उहे कहिड़ा आहिनि 3 फासिल फ्यूल 3 आहिनि हिकिड़ो तेल हिकिड़ो गैस ऐं हिकिड़ो कोयलो सॼी दुनिया जी तरक़ी थी आहे उन्हनि 3 एनर्जी जे सोर्सिस खे ॿारण सां क़तब आणण सां थी आहे ऐं इहे ई ग्लोबल वार्मिंग में जेके ग्रीन हाउस गैसिस आहिनि इहे 3 मेजर आहिनि अच्छा उन में तव्हां ॾिसो त असांजो जेको सुबुह खां वठी राति ताईं जेका बि असां एक्टिविटी कयूं था असां बिजली जो इस्तेमालु कयूं था त बिजली जेका ठहे थी उहा बि माहौल में कंट्रीब्यूट करे थी ठीकु आहे अहिड़े नमूने सां असां गाॾी हलायूं था उहो बि असां कंट्रीब्यूट कयूं था त इनखे चवंदा आहियूं इकोलॉजिकल फुटप्रिंट हर इंसान हिकिड़ो तव्हां वेंदो त हाणे कंप्यूटर ते नेट ते तव्हां पंहिंजो कैलकुलेट करे सघो था त तव्हांजो डेली जो इकोलॉजिकल फुटप्रिंट केतिरो आहे तव्हां केतिरी तवानाई इस्तेमालु कई केतिरो पाणी इस्तेमालु कयो ठीकु आहे असां सभु इंडिविजुअली हूअं त असां चऊं था त ठीकु आहे अमेरिका या जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि क्लाइमेट चेंज उहे सबबु आहिनि पर असां पंहिंजूं जेके इनफरादी जेके आहिनि सरगर्मियूं असां पंहिंजूं बहितर करे माहौल खे बहितर करे सघूं था सिर्फ़ु डेवलप्ड कंट्रीज़ खे असां नथा ॾेई सघूं असां पंहिंजो बि जेको
सिस्टम आहे उनखे बहितर करणो सही बिल्कुलु बिल्कुलु ॾाढो सुहिणे नमूने सां तव्हां ॿुधायो। अच्छा सैयद फिदा हुसैन शाह, असां ॾिसो न जेको आहे कंहिं होटल ते वञी करे मिली करे मानी खाइण खे प्रिफर कयूं था, पसंदि कयूं था, स्टेटस लॻाइण पसंदि कयूं था, पर मिली जुली असां इहो नथा कयूं त असां हिकिड़ी डस्टबिन जो अरेंजमेंट करे छॾियूं, पंहिंजे पाड़े में रखूं ऐं मिली जुली करे असां जेको आहे न किचिरो उन में विझूं त उहो सही तरीक़े सां असांजे ओड़े पाड़े मां खणिजी बि सघे। ऐं उहो ई ॾिसो कचिरो असां ते केतिरो इफेक्ट कंदो आहे, भला सॼे माहौल खे तव्हां बि त ऑब्वियसली ॾिसो था, असां बि ॾिसूं था, त माना इंडिविजुअल असांजो पंहिंजो रोल छा आहे, तव्हां हिनखे कीअं था ॾिसो, कीअं बयानु ॾिसो इन मामले में पाण सफ़ा जेके से ख़्यालु नथा करियूं। डॉक्टर साहिबु उहा साॻी ॻाल्हि कई न त नेचर त ईंदी ऐं नेचर तब्दीलियूं खणी ईंदी, पर फ़र्द जी हैसियत सां तव्हांजो रोल छा आहे? मूंखे यादि आहे त नंढपण में मटियारीअ में असीं जेकॾहिं किचन जे अॻियां या पंहिंजो घर में किथे का शइ ईअं हीअं उछलाईंदासीं त अम्मा ईंदी हुई ऐं ठक थपड़ हणाईंदी। अच्छा उन खां पोइ वरी विसरियो वञिबो त न इहा शइ उते छॾिबी। अॼुकल्ह हिकिड़ी त अम्मा जे थपड़ हणणु छॾे ॾिनो आहे ऐं पर ॿार खे दोस्ताना नमूने में उहा ॻाल्हि उनजे दिमाग़ में विझी सघो था न। सही असांजा ॿार इलाही बदतमीज़ुनि तरफ़ वञनि हलिया था, पर छो जे माउ पीउ जे एतिरा वांदा ई कोन्हनि। मां घर जा कम पई करे ऐं पोइ चवंदी आहियां थकिजी पई आहियां हीअं, ऐं पीउ जेको सो घरां जेकॾहिं अचे थो त ॿाहिरां जे अचे थो कमकार करियो या छा, त उहो बि चए थो थकिजी पियो आहियां। ॿारनि ते असांजी तवजह सफ़ा घटि थी वई आहे। अवी पंहिंजे ॿारनि खां पुछो था त अवी पंहिंजे पाण खे कैरी ऑफ कीअं था करियो, कीअं था अवी कंपोस्ट करियो। कल्ह मुंहिंजो पुटु 2 साल बहिराणी यूनिवर्सिटीअ में पढ़े थो त ओचितो इतफ़ाक़ सां हुन मूंखे ॿुधायो त मूं हिकिड़ी शॉर्ट फिल्म ठाही आहे कल्चर ऑफ पाकिस्तान। अच्छा त मुंहिंजूं अखियूं ईअं फाटी वियूं ऐं मूं हुन खां पुछियो त बाबा ही तूं कीअं कई एडिटिंग वग़ैरह कीअं कई, त चई मूं 7,000 रुपए जो 7,000 सिर्फ़ु हिकिड़ो कोर्स कयो ऑनलाइन ऐं इहा एडिटिंग वग़ैरह सभु कई, मुख़्तलिफ़ हंधनि तां शयूं कल्चर्स जूं कयूं ऐं कल्चर ऑफ पाकिस्तान जे नाले सां मूं ठाही आहे। अवी ॾिसो सही आहे, मूं ॾिठा त मुंहिंजे कननि मां धुओं निकिरी विया। त हिन दौर जा ॿार जेके कुझु कनि पिया वी कुडंट इमेजिन। माशाअल्लाह उहा वरी मूं फेसबुक ते बि शेयर कई आहे, ख़ूब वायरल कई हुयमि वॾे फ़ख़ुर सां त इहो मुंहिंजे पुटु ठाही आहे। त मतिलबु असीं शायदि पंहिंजे ॿारनि खां इलाही परे थी विया आहियूं। फ़र्द जी जेका ज़िमेदारी आहे अवी महसूसु करे उहो में माउ पीउ मुंतक़िल कनि था। ठीकु आहे, मूंखे यादि आहे ॿियो दफ़ो वरी मूं हिकिड़ी घर जी नौकिरियाणीअ खे असां बदतमीज़ी कई, उनजे अॻियां मूंखे बाबा मार एॾी कढी हुई। उन खां पोइ मूंखे विसरी वई त कंहिं माईअ सां कॾहिं को ग़लति ॻाल्हाइबो ऐं उहा हिकिड़ी ज़हन में ॻाल्हि वेही रही। त इहे नंढियूं नंढियूं शयूं हाणे अंदर जी जेका उजड़ोपड़ आहे न उहो त अव्हांखे महसूसु कराईंदो। कंहिं बि शइ ते जेकॾहिं मुंहिंजे हेयर बुश ते बि मिटी लॻियल हूंदी आहे, केॾी महिल ॾिसंदुसि त मिटी लॻी पई आहे त पाण वञी उनखे ॾाढो धोई वरी सर्फ वग़ैरह सां ऐं माशाअल्लाह मुंहिंजी वाइफ बि हिन मामले में ॾाढी सुठी आहे, ख़ुशबूदार पंहिंजो फिनाइल वग़ैरह सॼो घरु ऐं असीं साफ़ु रखंदा आहियूं। सो आउं सम्झां थो डॉक्टर साहिबु मुंहिंजी हिन ॻाल्हि सां एग्रीड हूंदियूं त फ़र्द जी जेका ज़िमेदारी आहे, असीं फ़र्द थियो पढ़ियल लिखियल थियो, पर आउं ॾिसां थो आम पढ़ियल लिखियल माण्हू जेको आहे सो या त जॉब करे थो या वर्किंग वूमेन जेके अचनि थियूं, पर जेका बुनियादी साञाई आहे सा असांजे मुआशरे में घटि आहे, सैप घटि आहे। अवी ॿिए खे स्पेस घटि था ॾियो, ॿिए जो बि त ओतिरो हक़ आहे, पाड़े वारे जो बि त ओतिरो हक़ आहे। थी सघे थो ग़लती अव्हांजी हुजे पर अवी मञंदो कोन्हे, जे हू अव्हांखे चवंदो त भई माइंड कंदो, हाइबर थी वेंदो। भई हाइबर छो था थियो? कंहिं वक़्त में अवी सोशल मीडिया ते ॾिसो हर को माण्हू ॿिए माण्हूअ जी पगड़ी थो लाहे, अड़े बाबा ईअं छो था करियो?
इहो त सोचूं त अलाह साईं मना कई आहे, उनखे ख़्यालु रखो, उनखे हिकिड़ो सुठो जुमिलो चई छॾियो जंहिंसां उनजो सॼो ॾींहुं ख़ुशबूदार गुज़रे। सही था चओ, सही था इहे शयूं असां लाइ बुनियादी शयूं आहिनि। हा, इन्हनि ते असीं ॻाल्हायूं कोन था। साईं जेके ॻाल्हियूं कयूं तिन ते आउं त किताब लिखी सघां थो, साईं खे मूं ॿुधो पिए त फ़र्द सोसाइटीअ तरफ़ अव्हांजो रवैयो, अव्हांजी मस्बत अप्रोच जेका आहे सा you will create miracles सही था for चओ, yourself. सही था चओ। ऐं अव्हांजा एक्शन्स मैटर कंदा आहिनि, अव्हांजो बिहेव मैटर कंदो आहे त अव्हां कयो छा था या अव्हां चओ छा था। ॿिनि ॻाल्हियुनि में ॾाढो जेको आहे न फ़र्क़ु हूंदो आहे। तव्हां चओ छा था, चवंदा आहिनि त इंसानु जेको चए थो उनजो अमल बि ॾिसणु खपे त आया उहो करे बि थो या नथो करे। सो वेल व्यूअर्स, पाण हिन कचाई जे सिलसिले खे ज़रूरु कंटिन्यू कंदासीं। वक़्तु साईअ जो थी वियो आहे, असां साईं जी तरफ़ वधूं पिया। वरी झटि हाज़िर थियूं था सुबुह मेहराण में। वेलकम बैक नाज़रीन। सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं भलीकार चवां थी पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं अॼु स्कूलनि जो बि पहिरियों ॾींहुं आहे। स्कूल्स में टीचर्स बि जॾहिं वयूं हूंदियूं त बिल्कुलु फ्रेश माइंड सां वयूं हूंदियूं। पर हा सवाल पैदा थिए थो त असां वटि जेको आहे सो जॾहिं इंफ्रास्ट्रक्चर जी असां ॻाल्हि कंदा आहियूं, जॾहिं स्कूल जी बिल्डिंग्स जी असां ॻाल्हि करियूं था, तॾहिं असां वटि नुक़सानात बि घणा थींदा आहिनि। ऐं हर साल असां जेको आहे न अख़बार में ॾिसूं था, असां न्यूज़ ॾिसूं था, असांजे हथ में मोबाइल आहे, सोशल मीडिया पाण यूज़ कंदड़ आहियूं। असांखे ख़बर पवंदी आहे त फलाणे हंधि छित जा चापड़ किरी पिया आहिनि, फलाणे हंधि जेको आहे सो स्कूल में उस्तादनि जे मथां किरिया आहिनि, ॿारनि जे मथां किरिया आहिनि। सो इहो बि असां वटि थींदो आहे। डॉक्टर असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, डॉक्टर फौज़िया किरियो। सो आउं अव्हां खां बि पुछणु चाहींदसि, ओवरऑल तालीमी मयार खे कीअं था ॾिसो, तालीमी निज़ाम खे तव्हां कीअं था ॾिसो, कीअं सुबुह मेहरान में तव्हां बयानु कंदव? ॾिसो, तालीमी निज़ाम जेको असांजी करंट सिचुएशन आहे उन लिहाज़ खां अगरि ॾिठो वञे त असां टेक्नो सावी न आहियूं। असां टेक्नोलॉजिकली असां पंहिंजे तालीम जे मयार खे उन लेवल ते नाहे पहुचायो जो असां हिन जेको करंट सिचुएशन आहे, जहिड़ी तेज़ीअ सां हीअ दुनिया मूव करे रही आहे, उन जे मुक़ाबले में असां इलाही स्लो पिया मूव कयूं। जीअं सर जिन ॻाल्हि कई, नासिर पवर साहिबु इलाही बहितरीनु, त असांखे पंहिंजो जेको निसाबी जेको असांजो आहे उहो रवैयो बि चेंज करिणो पवंदो। असांखे पंहिंजे निसाब में उहे शयूं शामिलु करणियूं पवंदियूं जेके इनफ़रादी जेके आहिनि से हैसियत सां जेके बहितरीनु जेके चेंजिस आहिनि असीं करे सघूं। उन में इहो आहे त असांखे इहे शयूं एड करणियूं पवंदियूं, पंहिंजे कोर्सनि में एड करणियूं पवंदियूं। टेक्नोलॉजिकली असांखे पंहिंजे यूथ खे एम्पावर करिणो पवंदो। ऐं उहे माण्हू जेके हींअर असांजे लाइ सेलिब्रिटीज़ आहिनि, हिकिड़े सुठे जेको आहे सो असांजे लाइ हैसियत रखनि था, उनमें असांजा सिंधी कॉमेडियंस थी विया, राइज़िंग जेके आहिनि से स्टार्स थी विया, सेलिब्रिटीज़ थी विया, उन्हनि खे बि मुंहिंजी गुज़ारिश इहा हूंदी त उहो उन्हनि जो कंटेंट इलाही बहितरीनु आहे। उनमें कंहिंजी कॉमेडी आहे, कंहिंजो जीअं तव्हां ॾिठो हूंदो मासी मोरा अॼुकल्ह ॾाढी मशहूरु आहे, त उन्हनि खे जेको आहे सो बहैसियत हिकिड़े बहितरीनु इंसान जे, सेलिब्रिटी जे, हुननि खे सोशल मीडिया ते यूथ खे इहो मैसेज ॾियणो पवंदो, एम्पावर करिणो पवंदो असांखे इन्वायरमेंट में कहिड़ियूं चेंजिस आणणु घुरिजनि ऐं उन्हनि जो जेको मैसेज वञे थो उहो इलाही इफेक्टिवली वञे थो। हा, बिकॉज़ आम माण्हू बि ॿुधे थो न। बिल्कुलु तव्हां सही पिया चओ त मीडिया जो रोल हूंदो आहे। सो एज़ अ आर्टिस्ट अव्हां जेकॾहिं को मैसेज कन्वे कयो था त पोइ तालीमी हवाले सां, असांजे माहौल जे हवाले सां बि कंदा रहो त बहितरु थींदो। नासिर अली पंवर बि प्रोग्राम में मौजूदु आहिनि। अव्हां तालीमी मयार खे कीअं ॾिसो था, हींअर जेका सिचुएशन आहे इन में कीअं बहितरु थी सघे थो पंहिंजे तालीमी मयार? हूअं बि सिंध जी तालीम जी तव्हांखे ख़बर आहे त ॾींहों ॾींहुं पोइ ते पऊं था पाण। जॾहिं मींहुं पवे थो त पोइ 15 ॾींहं स्कूल्स बंदि, वरी 15 खां पोइ वरी असां ॿुधंदा आहियूं त सॼो महीनो स्कूल्स ऑफ थी वेंदा आहिनि। ॾिसो, असां सभु सरकारी स्कूलनि में पढ़िया आहियूं। हा, सही था चओ। ऐं अक्सरियत जेका आहे असांजी जेका यूनिवर्सिटियुनि में हिन वक़्तु पढ़ाई थी या इवन सिविल सर्विस में ऑफिसर आहिनि, पोइ चाहे उहे DC हुजनि या SP हुजनि, उहे मोस्टली पब्लिक सेक्टर स्कूल्स मां ऐं बहिराड़ियुनि मां पढ़िया आहिनि। उहो छो पढ़िया आहिनि? इन करे जो जेको प्राइमरी जो उस्ताद हूंदो हो उहो हिकिड़ो रोल मॉडल हूंदो हो ऐं उहो डेडिकेशन सां कमु कंदो हो। बिल्कुलु ठीकु आहे न। उहो समाज जे हिकिड़ो तब्दीलीअ जो एजेंट हो, चेंज एजेंट जेको हो प्राइमरी स्कूल टीचर हो। अच्छा, हिन वक़्तु मौजूदा सूरत हाल छा आहे त असां वटि जेको तालीम आहे उहा मतिलबु तबक़ाती सिस्टम उन में लॻो थी वियो आहे। ठीकु आहे, त ग़रीब जा ॿार स्कूल में सरकारी स्कूल में पढ़ंदा ऐं अनफॉर्चुनेटली जेको स्कूल टीचर आहे उनजा 50 ॿार प्राइवेट स्कूल में था पढ़नि। ठीकु आहे। अच्छा, जेके प्राइवेट स्कूल आहिनि उते तव्हां ॾिसो
जेके मुख़्तलिफ़ उन में बि प्राइवेट स्कूल्स में बि वरी हिकिड़ा एलीट स्कूल आहिनि जेके बाक़ी जेके मुख़्तलिफ़ हर स्ट्रीट में हर घिटीअ में तव्हांखे तालीम हाणे कमर्शियल थी वई आहे अनफॉर्चुनेटली तालीम ऐं सिहत जेके आहिनि से इहे कमर्शियल न थियणु खपनि ठीकु आहे न छाकाणि त हीअ असांजी हिकिड़ी वेलफेयर स्टेट आहे ऐं वेलफेयर स्टेट जो कंसेप्ट इहो आहे त माण्हुनि जो जेको बुनियादी हक़ आहे त क्वालिटी एजुकेशन ते ऐं क्वालिटी हेल्थ उन्हनि खे घर वेठे मिले पर असां वटि हिकिड़ी मशरूम ग्रोथ थी आहे प्राइवेट सेक्टर में जेके सोकाल्ड प्राइवेट स्कूल आहिनि त तव्हां ॾिसो त जेको सरकारी स्कूल आहे हींअर उहो डेडिकेटेड टीचर असांखे नथो मिले ठीकु आहे ऐं जेकॾहिं के डेडिकेटेड टीचर आहिनि त असां उन्हनि खे अॻियां कोन था खणूं उन्हनि खे डिस्करेज कयूं था ऐं जेको डेडिकेटेड टीचर जीअं मूं चयो उनजी पघार बि माशाल्लाह हाणे सुठी आहे पर पोइ बि उहो ऐं घर वेठे पंहिंजे ॻोठ में बि आहे पर त उनजे बावजूदि पर जेको प्राइवेट स्कूल आहे जिते टीचर खे 1500 या 2000 पघार थी मिले ठीकु आहे उहो उन में पढ़ाए थो ऐं जंहिंखे 80,000 पघार थी मिले उहो स्कूल में मौजूदु नथो हले त इहो हिकिड़ो वॾो सोसाइटी जो अलमियो आहे त असां कीअं पंहिंजे पब्लिक सेक्टर खे इम्प्रूव कयूं जेसीं ताईं सरकारी स्कूल आहे छाकाणि त तमामु घणी जेका असांजी एलोकेशन आहे फाइनेंशियल ऐं ह्यूमन रिसोर्स आहे टीचर्स जो उहो एजुकेशन खाते में आहे ऐं एजुकेशन में असांजो प्राइमरी बुनियादु आहे जेकॾहिं असां प्राइमरी खे मज़बूत न कंदासीं ऐं उन में ख़ासि करे टीचर्स जी ट्रेनिंग जो हिकिड़ो इदारो आहे पाइट उहो नवाबशाह में क़ाइमु थियल आहे प्रोविंशियल इंस्टीट्यूट ऑफ टीचर्स एजुकेशन उन खां पोइ वरी अथॉरिटी बि ठही विया त टीचर्स जो अॻे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज हूंदी हुई हैदराबाद में उते टीचर्स ईंदा हुआ उन्हनि खे बाक़ाइदे कोर्स थींदा हुआ BEd थींदी हुई इहे सॼा त जेसीं ताईं असां टीचर्स खे ट्रेनिंग न कंदासीं इहा बि हिकिड़ी इन्वेस्टमेंट आहे त असां बहितर टीचर प्रोड्यूस न कंदासीं ऐं हींअर जेको स्क्रीनिंग सिस्टम थियो आहे या जेका टीचर्स जी हायरिंग जो मैकेनिज़म चेंज थियो आहे इहा बि हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे त मेरिट ते टीचर खयां पिया वञनि ऐं आई होप त इहो हिकिड़ो सुठो पंहिंजो डायरेक्शन आहे सुठो क़दम आहे पर असांखे एजुकेशन जे हवाले सां घणो कमु करण जी ज़रूरत आहे सही बिल्कुलु तव्हां सुठी ॻाल्हि कई हिकिड़ो त तबक़ियाती जेको सिस्टम आहे उनखे तव्हां एक्सप्लेन कयो मथां जेका TOT जी तव्हां ॻाल्हि कई टीचर्स ट्रेनिंग जी तव्हां ॻाल्हि कई उन ते बि ध्यानु ॾियण जी असांखे तमामु घणी ज़रूरत आहे जीअं डॉक्टर प्रोग्राम में मौजूदु आहिनि त 4 साल 5 साल जेको तव्हां पढ़ो था उन खां पोइ स्टडी खां पोइ जेको हाउस जॉब थिए थी या हिकिड़ी ट्रेनिंग आहे हा सही था चओ ऐं उन ट्रेनिंग खां पोइ जेको हिकिड़ो डॉक्टर तयारु थी निकिरे थो पोइ आया पंहिंजी क्लिनिक में आहे कंहिं गवर्नमेंट हॉस्पिटल में वञे थो बहितर तरीक़े सां पंहिंजी ख़िदमतूं सर अंजाम ॾिए थो टी ॻाल्हि इहा त असां जॾहिं नो पावर्टी ज़ीरो हंगर जी ॻाल्हि कयूं था त उते असांखे क्वालिटी ऑफ एजुकेशन जी बि ॻाल्हि करणु घुरिजे वेल बींग जी बि ॻाल्हि करणु घुरिजे हेल्थ जी असांखे ॻाल्हि करणु घुरिजे ऐं उहा कीअं मुमकिन थी सघे थी हाणे हिते घणा सारा सवाल पैदा थियनि था हिते गवर्नमेंट जो बि रोल आहे इंडिविजुअल असांजो रोल आहे ऐं इन दी कॉन्ट्रीब्यूशन असां छा था करे सघूं मिली जुली करे असां कहिड़ा पंहिंजा रस्ता इख़्तियार करे सघूं था इहो बि सवाल पैदा थिए थो त असां मिली जुली आख़िर छा कयूं ऐं उन सां असांखे कहिड़ो फ़ाइदो थींदो असांजे माहौल जे सुधारे जे लाइ असांजी तालीम जे लाइ असांजी बेसिक नीड्स जे लाइ मां चवंदी आहियां इंसान खां जेकॾहिं बेसिक नीड्स वरितियूं वञनि त पोइ शायदि हू क्वालिटी ऑफ एजुकेशन ऐं हेल्थ इन शइ ताईं पहुची कोन सघंदो छो त उनजी बेसिक नीड्स ई जॾहिं ख़तमु कयूं वञनि थियूं पहाड़ूं ई ख़तमु कयूं वञनि थियूं त वण किथां वधंदो त सैद फिदा हुसैन शाह मौजूदु आहिनि ऐं सुठा वीचार वंडींदड़ आहिनि पाण तव्हां ॿुधायो ओवरऑल तालीम जे निज़ाम खे कीअं था ॾिसो हिन टाइम में कीअं असांजी तालीम बहितर थी सघे थी जॾहिं असांजी सिंध जा अहिड़ा हाल आहिनि ओवरऑल पाकिस्तान जा असां इहे हालात बुरा ॾिसूं पिया ॾिसो हाणे उहो वक़्तु कोन्हे जो ॿार खे भई पढ़ाइजे त मिठड़ा घोड़ा उरे आहे ख़ूब ख़ुशीअ सां दाड़ूं खा या साबुअ हार पाता ॾिनी हार वरिता हाणे प्राइमरी जेको सेक्टर आहे न उन प्राइमरी सेक्टर खे यू हैव टू क्रिएट योर ओन स्ट्रेटजीज़ जेके इम्प्लीमेंट करे ॿारनि खे ईअं फीड करियो त बजाए जो मोबाइल जे ज़रिए पंहिंजो कंपोस्ट थियनि उते जेकॾहिं हुननि खे उहा तरबियत मिले उहा ट्रेनिंग मिले छो जो आउं ॾिसां पियो नवनि ॿारनि में इहा ॾाढी सुठी हिकिड़ी शइ आहे तूं जल्दी क्लिक था कनि पिक था कनि असां वटि तइलीमी निज़ाम में मसइलो इहो आहे त मास्तरियाणियूं जेके सिंधी स्कूलनि में आहिनि तिन खे सिंधीअ जो जुमिलो लिखणु नथो अचे मुङ ॼञ चई नथियूं सघनि ऐं मुंहिंजी धीअ खे मूंखे मुङ ॼञ चवराइण लाइ ॾाढी महिनत करणी पई पहिरीं त असांजी होस्ट खां चवरायो हा मुङ ॼञ
ऐं जेको तलफ़ुज़ हो सिंधी ज़बान जो जेको असांखे सूरत तख़्ती थींदी हुई, जे हिकिड़ो ॾींहुं सूरत तख़्ती न थी, अवां ग़लती कई त मूं पाण ॻंढा खाधा आहिनि हिननि हथनि ते, ऐं ॿिए ॾींहुं सूरत तख़्ती तयारु, सही डिक्टेशन दैट इज़ द सेम थिंग, हा 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 डिक्टेशन सूरत तख़्ती, सही नालो त ॾिसो केॾो मिठो थो लॻे पंहिंजी ॿोलीअ सूरत में, तख़्ती हा ऐं त इहे जेके तइलीमी मतिलबु सॼी ज़िंदगीअ असीं ॾिसंदा आया आहियूं। हाणे हींअर माशाल्लाह असांजा छोकिरा असांजूं छोकिरियूं, पर अवी ॾिसो भर वारे मुल्क में 18 सालनि जा छोकिरा 20 सालनि जा जूं छोकिरियूं गूगल ते सॉफ्टवेयर मोकिलीनि थियूं ऐं उते जॉब पयूं कनि। हा उन्हनि खे ॾिसी ऐं सोचींदो यार हीअ फुर्ती जेका आहे why we are not getting things very quickly, उहो छो कान्हे? सही आउं वरी ॾिसंदो आहियां त भर वारे पासे ग़रीब माण्हू जेको ग़रीब मुल्क जो ग़रीब माण्हू आहे उहो जीए थो, ज़िंदगी गुज़ारे कोन थो, ज़िंदगी जीए थो। सो इहे छो जे हिते वरी थोरी घुटियल ॿूसट वारी ज़िंदगी आहे, पर उन मां निकिरी अचणु, उन मां पार पवणु, उन मां पंहिंजे अंदरि खे खणी अचणु, हाउ यू आर कैरिंग योर सेल्फ विद योर कॉन्फिडेंस एंड विलिंगनेस। असांजे टिंडी जाम जो चंद्र कुमार साहिबु आहे, उनजी न्याणी आहे नदिया कुमारी, पहिरीं उहा चाइनीज़ ॿोली सेखारींदी हुई, हाणे 2-3 ॾींहं पहिरीं हुनखे बीजिंग जी यूनिवर्सिटीअ में स्कॉलरशिप मिली आहे ऐं उहो उतां PhD करे ईंदी। चाइना यूनिवर्सिटी उनखे स्कॉलरशिप ॾिनी आहे। चवण जो मक़सदु इहो आहे त इफ यू आर विलिंग टू गेट समथिंग करे सघो था। सही सही जेके असांजा पढ़ियल लिखियल जवान आहिनि, मसलन दुबई एक्सपो थो थिए जेको थिए थो, उन में एज़ अ पाकिस्तानी अवी हिकिड़ो प्लेटफॉर्म जोड़ियो सोशल मीडिया ते, पंहिंजे नौजवाननि खे कंपोस्ट करियो, ऑर्केस्ट्रेट करियो, एजुकेट करियो। ऐं अदी जेका ॾाढी सुठी ॻाल्हि कई त सेलिब्रिटी हुजो, कंहिं बि मकतब फ़िक्र सां तव्हांजो तालुक़ हुजे, यू मस्ट एजुकेट पीपल, अवेयर पीपल। घर मां जेॾी महिल निकिरो रुगो हिकिड़ो जेकॾहिं बि कंहिंमें खिली था न्यारियो त अलाह साईं चए थो इहो सॼे ॾींहं लाइ जो सदको आहे, सभई अलाए रबिकुमा तूं कज़बान, मुंहिंजी कहिड़ी कहिड़ी नेमत खां इनकार कंदी। जॾहिं तबियत जे मस्बत हिसे खे अवी जेकॾहिं मुआशरे में खणी निकिरो त गुल महकंदा, मोतिया टिड़ंदा, ऐं इहो फ़र्द जी ज़िमेदारी आहे त हू पंहिंजे ज़िंदगीअ खे कीअं थो मैनेज करे। ऐं लिखंदो फिल्मुनि ऐं फैशन ते आहियां, पर मुंहिंजा लाइव वीडियोज़ अवी ॾिसो त हुन में सभु शयूं ॿुधाईंदो आहियां, मज़हब ते सभु शयूं। त जेका सुठी ॻाल्हि अवी पाण में एडॉप्ट करियो था, ऐं ख़ासि करे सिंध जे नौजवान छोकिरनि ऐं छोकिरियुनि खे चवंदुसि महिरबानी करे उहे शयूं करियो। अवी नंढनि महांगाई वधी वई आहे, वॾा मसाइला आहिनि न्याणियुनि जे लाइ, ख़ासि करे सिंध जा जेके भर्त आहिनि, सिंध जा जेके हुनुर आहिनि, हुरमिच शीशे जो कमु, उन्हनि सभिनी शयुनि खे उजारियो, प्रमोट करियो, घर में वेठे अवी ऑनलाइन वॻा थोरो नए अंदाज़ सां पंहिंजे कम खे करणु शुरू करियो। डिजिटली पॉइंट ऑफ व्यू खां अवी जेकॾहिं कमाइण चाहियो था न त घर में अवी इलाही शयूं। सही था चओ, बिल्कुलु सही था चओ। असां तव्हांखे कंटिन्यू कंदासीं। वक़्तु साहीअ जो थी वियो आहे व्यूअर्स, असां साही जी तरफ़ वधी रहिया आहियूं, वरी झटि हाज़िर थियूं था सुबुह मेराण में। वेलकम बैक नाज़रीन। सभिनी ॾिसंदड़नि खे आउं वली कार चवां थी अॼु पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में। सो कचहरी जे सिलसिले खे पाण शुरू कयूं था। ॿीहर साहीअ खां पोइ असां वटि डॉक्टर साहिब बि मौजूदु आहिनि। ऐं अव्हां खां पुछणु चाहींदसि त छोकिरियुनि जी तालीम खे तव्हां कीअं था ॾिसो? असांजी जेका सिंध आहे हुन में बहिराड़ी जे पासे जेकॾहिं असां ॾिसूं था त तालीम जो फुक़दान असांखे मिले थो, ऐं अहिड़ी सूरत हाल में ओवरऑल जेकॾहिं अव्हां खां पुछां त तव्हांजा रिव्यूज़ छा हूंदा? ॾिसो, हाणे वक़्तु चेंज थी वियो आहे, पर स्टिल जेको आहे सो असांखे जेका औरत आहे बहैसियत मां सम्झां थी औरत असांजी हीरो आहे, ठीकु आहे। ऐं असां वटि जेको आहे तालीमी निज़ाम जेको आहे
उनमें अॼुकल्ह ॾाढियूं बहितरीनु शयूं गवर्नमेंट इंट्रोड्यूस करायूं आहिनि। त कोटा सिस्टम आहे। पहिरीं ईअं हूंदो नौकिरियुनि में जेको आहे सो चवंदासीं त छोकिरियुनि खे छो पढ़ायूं, अॻिते हली उन्हनि खे नौकिरी नाहे करणी या उन्हनि खे जॉब्स नाहे मिलंदियूं। त हाणे हर इदारे में हर फील्ड में असांजी गवर्नमेंट हिकिड़ो कोटा सिस्टम रखियो आहे, स्पेशली गर्ल्स जे लाइ, वुमेन्स जे लाइ। त इहा शइ बेसिकली इन खे वाज़ह थी करे त औरतुनि जो तालीम इलाही ज़रूरी आहे। ठीकु आहे, उनमें असांखे इन्वायरमेंट जेको असांजो आहे, असांजो जेको माहौल आहे, असांजो जेको सोशल कल्चर आहे, उनखे अहिड़ो बणाइणो पवंदो त उहो औरत खे फेवर करे। तालीमी निज़ाम असांखे अहिड़ो बहितर कराइणो पवंदो जो हिकिड़ी छोकिरी, हिकिड़ी औरत पंहिंजे घर मां निकिरे थी उहा बहितरीनु तरीक़े सां तालीम वठी सघे। असांखे अहिड़ियूं अपॉर्चुनिटीज़ क्रिएट करणो पवंदो, माण्हुनि खे सेंसिटाइज़ करणो पवंदो ऐं यूथ खे सेंसिटाइज़ करणो पवंदो। इलाही शयूं अहिड़ियूं आहिनि जंहिंमें असांखे पंहिंजी जेको आहे सो महिनत पाण करणी आहे। ठीकु आहे, हो चवंदा आहिनि त अपने हिस्से का दिया खुद ही जलाते जाना। त मां नथी सम्झां त औरत कंहिं बि मुक़ाबले में मर्द खां घटि आहे। त औरत जेको आहे सो छा चवंदा आहिनि पंहिंजो त हीरो जेको आहे सो सिर्फ़ु हमेशह छोकिरो न हूंदो, छोकिरी बि हीरो थी सघे थी। ऐं जेको आहे सो हीरोइन जेके आउं चवंदी आहियां न, हीरो लाइन जेको आहे जेको आहे शींहं जेको हूंदो आहे सिर्फ़ु छोकिरा न आहिनि हूंदा, मतिलबु फीमेल जेको आहे सो हिकिड़ो जेंडर कोन्हे को। बिल्कुलु, औरत जेको आहे सो हिकिड़ो तमग़ो आहे ऐं उन तमग़े जी तव्हांखे उहो छिकणो पवंदो, वठिणो पवंदो, पंहिंजी तालीम खसणी पवंदी। अगरि एनवायरमेंट तव्हांजी सोसाइटी फेवर नथी करे त पंहिंजो हक़ छीनी वठो, पंहिंजी तालीम वठो। ठीकु आहे, ऐं पंहिंजा जेके तव्हांजा गोल्स आहिनि उन्हनि खे सेट कयो ऐं जेके टारगेट्स आहिनि उन्हनि खे अचीव कयो। सही, औरत जेको आहे सो कमज़ोरी जी निशानी कोन्हे। बिल्कुलु बिल्कुलु, ॾाढो सुहिणे नमूने सां बहितरीनु तरीक़े सां मां ॿुधायो त औरत खे पावरफुल थियणो पवंदो, पंहिंजो हक़ तव्हांखे वठिणो पवंदो ऐं जॾहिं तालीम तव्हां वटि आहे, तव्हां वटि शऊर आहे त पोइ तव्हां वटि रस्ता घणा ई आहिनि, तव्हांखे ख़बर आहे त सही छा आहे, ग़लति छा आहे, तव्हांजो गोल छा आहे ऐं केतिरे टाइम में। अच्छा, गोल ठाहिण बि ईज़ी आहे पर उनखे केतिरे टाइम में अचीव करिणो आहे, कहिड़े तरीक़े सां, टाइम फ्रेम इलाही ज़रूरी आहे। हा सही, सो टाइम मैनेजमेंट जी ॻाल्हि निकिती आहे ऐं अव्हां माहौल ते सुठी ॼाण रखो था। तव्हां मूंखे ॿुधाइजो त छा था सम्झो टाइम मैनेजमेंट खे कीअं था ॾिसो, टाइम मैनेजमेंट खे कीअं बयानु कंदो, पोइ वरी अगेन असां अची वेंदासीं माहौल ते। अॼुकल्ह जे दौर में मुंहिंजे ख़्याल टाइम मैनेजमेंट हिकिड़ो अहम आहे। जेकॾहिं तव्हां कामयाबी चाहियो था पंहिंजे कंहिं बि फील्ड में, कंहिं बि शोबे में, त असांखे वक़्त जो क़दुरु करणो पवंदो ऐं वक़्त जी मैनेजमेंट इहो आहे त तव्हां मिसाल तव्हां वटि 24 कलाक आहिनि। ठीकु आहे, हाणे इहो तव्हां ते आहे त 24 कलाक कीअं तव्हां गुज़ारियो था ऐं केतिरा प्रोडक्टिव गुज़ारियो था। छाकाणि त उहो असां नॉन प्रोडक्टिव बि थी सघूं था ऐं प्रोडक्टिव बि थी सघूं था। त टाइम असां वटि इहो ई आहे 24 कलाक ऐं उन में असां पंहिंजो जेके प्रोफेशनल लाइफ आहे, पर्सनल लाइफ आहे ऐं उन में तव्हांजो जीअं कॾहिं अॼुकल्ह तव्हांखे टाइम करिणो थो पए, तव्हांखे पंहिंजो हेल्थ जे हवाले सां बि पंहिंजो के माण्हू वॉक कनि था, एक्सरसाइज़ कनि था, उनजे लाइ बि टाइम कढणो आहे। त इहो सभु उन जे तव्हांखे पंहिंजो लाइफ स्टाइल जेको आहे उनखे हमाहंग करिणो पवंदो ऐं टाइम जो असांखे क़दुरु करिणो पवंदो ऐं ज़ाहिर आहे त टाइम ई आहे जेको असांखे सही इस्तेमालु कंदासीं त असांखे पंहिंजी मंज़िल ताईं पहुचाईंदो। एक्ज़ैक्टली, बिल्कुलु तव्हां सही चयो। अच्छा, जेको मींहनि जो असांखे माहौल ते वरी वापसि अचूं था, जेको मींहनि जो असांखे ॿुधायो वञे पियो, जेका अॻकथी कई वञे पई, तव्हां छा था सम्झो त अॻियां असांखे छा फेस करिणो पवंदो, कीअं पंहिंजो बचाव कजे? मींहनि जी हींअर वरी अगस्त में जेको आहे सो प्रेडिक्शन थी आहे ऐं मां तव्हांखे इहो ॿुधायां त जेको पाकिस्तान जो मौसमियात खातो आहे कुझु सालनि खां पहिरीं ताईं उन्हनि वटि जेका अॻकथीअ जी जेका कैपेसिटी हुई, सलाहियत, उहा एतिरी का सुठी कोन हुई। मतिलबु हू चवंदा हुआ त मींहुं पवंदो त उन ॾींहुं मींहुं कोन पवंदो हो ऐं जंहिं ॾींहुं चवंदा न पवंदो आहे मींहुं न पवंदो, उन ॾींहुं मींहुं पवंदो हो। पर हाणे काफ़ी एक्यूरेसी जे मतिलबु उन्हनि जो जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे या इक्विपमेंट्स आहिनि उहे अपग्रेड थिया आहिनि ऐं हुननि जी पहिरीं ॻाल्हि त फोरकास्टिंग जा जेका आहे असां काफ़ी सलाहियत बहितर थी आहे। त उनजो मतिलबु इहो आहे त जॾहिं असां फोरकास्टिंग कयूं था त पंहिंजो फोरकास्टिंग कयूं था त उन में जेको आहे सो असां पंहिंजे सिस्टम्स खे, पंहिंजे तयारी खे, छाकाणि त असां वटि नेशनल लेवल ते नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी आहे, वरी सूबाई लेवल ते प्रोविंशियल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी आहे। त उन्हनि जो रोल आहे त असां अॻुवाट तयारी कयूं। ठीकु आहे न, जॾहिं तव्हांखे मौसमियात खातो ॿुधाए पियो त तव्हां वटि बारिशूं थींदियूं, असां पंहिंजूं अॻुवाट तयारी कयूं। असांजो जेको अनफॉर्चुनेट सिस्टम इहो आहे, जेको पब्लिक सेक्टर आहे, उहो मोस्टली असां रिएक्टिव हूंदा आहियूं, असां प्रोएक्टिव न हूंदा आहियूं। जॾहिं को इंसिडेंट थी वेंदो आहे त पोइ असां जाॻंदा आहियूं, पोइ असां माना एमरजेंसी या रिलीफ। पर हाणे सॼो जेको दुनिया इन ते कम पई करे, तव्हां
प्रायर टू एनी डिज़ास्टर तव्हांजो इंफ्रास्ट्रक्चर तव्हांजी तयारी हुजे त जीअं बहितर तव्हां कोप अप करे सघो। जैसे ते असां वटि अर्ली जीअं असां जीअं चयो अर्ली वार्निंग सिस्टम असां वटि हाणे बहितर थियो आहे। अॻे असांजो जेके साइक्लोन्स ईंदा हुआ साहिली पट्टी में असांजा मोहाणा डीप सी में फिशिंग ते वेंदा हुआ त उन्हनि खे या मालूमात कोन पहुचंदी त उहा तूफ़ान अचणो आहे या छा, त हाणे उहो बि काफ़ी बहितर थियो आहे। पर माण्हुनि खे जेकर असां वक़्त ते बर वक़्तु इतला ॾियूं ऐं तव्हां ॾिसो त इहे जेको असांजा कुदरती वसीला आहिनि, छाकाणि पाकिस्तान हिकिड़ो ज़रई मुल्क आहे, असां वटि या त ज़राअत लाइ पाणी आहे कोन या असांजा ज़रई फसल ॿोॾि में मुतसिर थियनि था। त असां वटि क्लाइमेट चेंज जे करे असांखे फसलनि जी इंश्योरेंस जो मैकेनिज़म ठाहिणो पवंदो। ठीकु आहे, लाइव स्टॉक मुतासिर थिए थो त लाइव स्टॉक जी बि इंश्योरेंस असां वटि कोन थी थिए। ठीकु आहे, त इहे जेके आहिनि से क्लाइमेट सेंसिटिव सेक्टर्स आहिनि। ज़राअत जो जेको शुबो आहे ऐं ज़राअत में रुगो एग्रीकल्चर न आहे, हुन में लाइव स्टॉक बि आहे, हुन में फिशरीज़ बि आहे। ठीकु आहे, असांजा अहिड़े नमूने सां जेको हीअ सभु असांजा नेचुरल कैपिटल आहिनि। हिकिड़ो जॾहिं असां कैपिटल जी ॻाल्हि कंदा आहियूं त इकनॉमिक्स में असां रुगो फाइनेंशियल कैपिटल त आहे, पर असुल नेचुरल कैपिटल आहे न, जितां तव्हांजी मुआशी तरक़ी थिए थी। जेकर असां नेचर खे डिस्टर्ब कंदासीं त पोइ असां मुआशी तरक़ी बि कोन हासिलु करे सघंदासीं। हीअ जेके बि डेवलपमेंट थिए थी, जेका इकॉनमी तव्हांजी बेस करे थी, उहा फितरत ऐं फितरी वसीलनि ते करे थी। ऐं हीअ फितरी वसीला जेके आहिनि से असां वटि मौजूदा जेको नस्ल आहे उहे असां हुनजा अमानत आहे। असां वटि अमानत आहे त असांखे ईंदड़ नस्लनि खे मुंतक़िल करणा आहिनि बहितर कंडीशन में, ईअं न त उन्हनि खे तबाह करे असांजूं ढंढूं ढोरा, असांजा ॿेला, ठीकु आहे, असांजी जेका बि कुदरती वसीला आहिनि उन्हनि खे असांखे बहितर कंडीशन्स में मुंतक़िल करिणो आहे ईंदड़ नस्ल खे। त असांखे उन अमानत में ख़यानत नाहे करणी ऐं उनखे बहितर कंडीशन में मैनेज करिणो आहे पंहिंजे कुदरती वसीलनि खे, त जीअं ईंदड़ नस्ल बि उन मां फ़ाइदो वठी सघे। ऐं तव्हां सवेर ॻाल्हि कई त असां वटि जेको पाण ॻाल्हि कईसीं कंज़्यूमर कल्चर जी, असां वटि होटलिंग थिए थी, रेस्टोरेंट्स में वञूं था, त दुनिया जा केतिरा अहिड़ा मुल्क आहिनि जेके उन्हनि हाणे इहो सिस्टम इंट्रोड्यूस कयो आहे त बाबा तव्हां जेकॾहिं खाधो बचाईंदो त तव्हां ते फाइन थींदो, तव्हां ते ॾंढु लॻंदो। ठीकु आहे, त तव्हां खाधो एतिरो घुरायो जेतिरो तव्हां खाई सघो, छाकाणि त अॼु बि दुनिया में हिकिड़े पासे दुनिया जी वॾी आबादी आहे जंहिंखे ॿिनि वक़्तनि जी मानी कोन थी मिले, ऐं हिकिड़े पासे वरी असां खाधो वेस्ट था कयूं, खाधो ज़ाया थो थिए। अवां बि वीडियोस यकीनन ॾिठियूं हूंदियूं जेको रीकुकिंग वारी वीडियोस ॾिसंदा आहियूं, इलाही डिच कंदियूं आहिनि पाण ॾिसंदा आहियूं त तव्हां असां जेॾी महिल इहे नंढा नंढा हिकिड़ा अमल आहिनि असांजा, जेॾी महिल असां वटि होटलिंग थिए थी ऐं असां माना घणो खाधो घुरायूं था, पोइ खाधो बची थो पए, पर तव्हां ॾिसो त असां उन वक़्तु इहो ख़्यालु कयूं त हीअ हिकिड़ा नेचुरल असांजा वसीला आहिनि। न सिर्फ़ु हिकिड़ो त इंसानी आबादी लाइ माण्हुनि खे खुराक कोन थी मुयसरु थिए, पर गॾोगॾु इहे असांजा नेचुरल कैपिटल ज़ाया बि थियंदा, असां वेस्ट कयूं था जॾहिं। छाकाणि त तव्हां असां मिसाल हिकिड़ो चांहि जो कोप आहे उहो थधो थी वेंदो आहे, असां चवंदा आहियूं उहा चांहि ॿी खणी अचो। ठीकु आहे, हाणे चांहि जो कोप जॾहिं असां ज़ाया कयो थधो कयो त तव्हांखे ख़बर आहे त उन चांहि जे कोप में छा छा थो अचे ऐं किथां किथां थो अचे। पहिरीं ॻाल्हि आहे चांहि जी पती पाकिस्तान में थिए कोन थी, उहा असां ॿाहिरां था घुरायूं। ठीकु आहे, उन में शुगर बि असां एड कई, खीर बि उन में एड कयो ऐं उन में बाहि ते पचायोसीं, त माना इहे सभई अंसर फैक्टर इन्हनि जो हिकिड़ो इकोलॉजिकल फुटप्रिंट आहे। मीन्स चांहि जो कोप तव्हां अधु कोप उछलायो या कोप उछलायो, मीन्स उहे सभई वसीला तव्हां ज़ाया कया। सही था चओ, बिल्कुलु सही था कयो, अवां बिल्कुलु सही चयो आहे कि असांखे जेको आहे जेको असां खाऊं था, माना चयो वेंदो आहे न जिते शादियुनि मुरादियुनि ते बि वञिबो आहे त बाबा खाधो भराओ आहे, पेट त पंहिंजो आहे। सही। अच्छा फिदा हुसैन शाह साहिबु, असां जेकॾहिं ॾिसूं जिते ॾुख आहिनि उते सुख बि आहिनि। जेकॾहिं असां थर जी ॻाल्हि कयूं हिते इंक्लूड, त थरी माण्हू कॾहिं मींहं कोन चवंदा, माना मींहं खां इनकारी कोन चवंदा, जेतिरा बि मींहं पवनि हू चवंदा न असां हमेशह वेलकम करण जे लाइ बारिशुनि खे वेठा आहियूं। सो भला जेकॾहिं पाण टूरिज़म साइड थोरी निगाह कयूं ॾिसूं त छा था सम्झो ही टाइम कीअं आहे थर खे एक्सप्लोर करण जे लाइ, ओवरऑल सिंध जा जेके ख़ुशहाल पासा आहिनि? ॾिसो, थर जा जेके मसइला था थियनि या जीअं बलोचिस्तान जे ॿारड़े जी जेका तस्वीर आई त उनखे ॾिसी अवी पंहिंजा दुख पंहिंजा लुड़क नथा रोके सघो। वरी थर वारनि जो थो सोचिजे त असां सभिनी सिंधियुनि खे थर वारनि सां ॾाढी मोहबत आहे, ॾाढो कुर्ब आहे। अमा भागी जेके आलाप ॻाए वई उहे त असांजे दिलनि में महकनि था। सादिक फ़क़ीर तो यादि अचे ऐं थर जे माण्हुनि सां हिकिड़ो अजीब क़िस्म जो कुर्ब आहे हर सिंधी माण्हूअ खे। अवाम उते जा नुमाइंदा थियनि था, सभु थियनि था। हाणे चवनि था त सभु हूअं त न ॾींदा आहिनि अरबाब खे, पर अरबाब साहिब अब्दुल कादिर जूणे जो हिकिड़ो मज़मून लिखियो
त उन थर जे रस्तनि ते जहिड़ा गालीचा विछाए छॾिया आहिनि, अहिड़ा रस्ता ठहिराया आहिनि। माना उन खे माण्हू इन करे था यादि रखनि त उते रस्ता ॾाढा सुठा ठहिराया। सही, ठीकु आहे। मिठी अव्हांजो काछो अव्हांजो जेको सॼो थर आहे उते अहिड़ा मज़ेदार, अहिड़ा ज़बरदस्त, अहिड़ा क्रिएटिव क़िस्म जा माण्हू आहिनि। डॉक्टर राजा शाद जहिड़ो माण्हू आहे जेको दोस्तनि खां पैसा वठी थर जे ॿारनि खे पढ़ाए थो हिकिड़े स्कूल में। थर जा मसइला हुकूमत हल करे या न करे, पर उते जा जेके मक़ामी माण्हू आहिनि उहे जेकॾहिं पंहिंजा ताम पंहिंजा हुनर, पंहिंजूं जेके जमालियाती शयूं आहिनि, जेके क्रिएटिव शयूं आहिनि, उन्हनि खे जे सॼी दुनिया अंदरि मुतारिफ़ कराइनि था, बेहतर तरीक़े सां तरक़ी करे रंग, सूंह, फैशन जा अजीब रंग आहे उते। सही था चओ, यकीनन, बिल्कुलु अव्हां बिल्कुलु सही पिया चओ। अच्छा, अव्हां केतिरा दफ़ा थर खे विज़िट कयो आहे? तव्हांजी एक्सप्लोरेशन कीअं रही आहे? ऐं हिकिड़ो दफ़ो त वियो हुउसि, पर थोरो जल्दी अची वियासीं। पर हाणे मुंहिंजी ख़्वाहिश आहे त आउं थर वञा, उते जे सभु जेके इमारतूं आहिनि, जेको आर्किटेक्चर आहे, जेके उते मायूं गीत ॻाइनि थियूं, लोक गीत, उन्हनि जी ॿोली खे सम्झां ऐं उन ते को थी सघे थो आर्टिकल बि लिखां ऐं उन्हनि जो जेके ज़ेवर पाइनि थियूं ऐं जेके चूड़ा पाइनि थियूं, जेका उन्हनि जी ड्रेसिंग थिए थी ऐं फैशन खे हू कीअं थियूं ॾिसनि, अख में छा थियूं पाइनि, सुरमूं कजल, त इहे शयूं जेका मतिलबु ख़ूबसूरती आहे थर में, या जेके थर जे माण्हुनि जा थर जो जेको शाइर हूंदो आहे, अवी हुनजी ॿोली त ॿुधो, सॼी अक्कासी करे थो। बेशक अव्हां बिल्कुलु सही चओ पिया। डॉक्टर फौज़िया, अव्हां ॿुधायो अव्हांजी एक्सप्लोरेशन कीअं रही आहे? केसीं ताईं विया आहियो? कीअं असांखे ॿुधाईंदो, प्रोग्राम में असां सां शेयर कंदव? थर बिल्कुलु मां 2 दफ़ा विज़िट करे चुकी आहियां। हिकिड़ो त असां विया हुआसीं बिल्कुलु पंहिंजी घुमण जे हिसाब सां। उनमें इहो जो असां पंहिंजो सभिनि खां पहिरीं ॾिसो न, हीअ सॼी बहितरीन हिकिड़ी चेन आहे जेका असांजो कल्चर, असांजो जेको सॼो उजागर थी करे, बिल्कुलु। ऐं उन में असांखे हिकिड़ो जेको सबक़ु सभिनि खां बहितरीन मिले थो, उहो मिले थो पीस, अमन जो सबक़ु मिले थो। त असां हितां कलेक्टिवली मुस्लिम, नॉन मुस्लिम्स, क्रिश्चियंस, असां सभु हितां निकिरूं था ऐं वरी हिकिड़े टेम्पल जी जेको आहे उते विज़िट कयूं था ऐं असां सभिनी उन्हनि अक़ीदत जी मोहबत सां, उन्हनि जो एहतराम सां उन्हनि खे विज़िट कयूं था, एक्सप्लोर कयूं था ऐं हुननि जे मज़हबी अक़ीदनि जी रेस्पेक्ट बि कयूं था। त असां हितां सभिनी खां पहिरीं हिकिड़ो तव्हांखे वर्चुअल टूर कराईंदी हलां त घोड़ी मंदरु असां उते विज़िट कयो। उन खां पोइ असां वियासीं मारवी जो खूह जेको असां विज़िट कयो। पोइ उते असां छा कयो, उते जो जेको लोक गीत आहे उनखे प्रमोट कयोसीं ग्लोबली थ्रू द प्लेटफॉर्म ऑफ द रोटरी इंटरनेशनल। असां जेके इंटरनेशनल माण्हू ॿाहिरां अचनि था उन्हनि खे विज़िट करायोसीं, उन्हनि खे ॿुधायोसीं। उते असां हिकिड़ो नंढिड़ो सेशन कयोसीं रिगार्डिंग अवर कल्चर, त कीअं उमर ऐं मारवीअ जी कीअं कहाणी थी ऐं हिकिड़ो हुननि जो कल्चरल गीत आहे जंहिंमें सॼी दास्तान ॿुधाई थी वञे ॾाढो सुठे तरीक़े सां। इन खां पोइ वरी अॻिते असां निकिरूं था, वरी मिठी के जेको आहे सो उते असांखे दोस्त मिलनि था, रोटेरियंस मिलनि था, असांखे होस्ट कनि था, असांखे ॿुधाइनि था त हीअ जेको आहे सो गडी बिट जो हिकिड़ो बहितरीन मंदरु आहे। टाइम इलाही शॉर्ट आहे, मूंखे ॾाढो सुठो लॻे पियो ॿुधी करे ऐं अव्हां जहिड़े नमूने सां ॿुधायो पिया जंहिं तरीक़े सां तव्हां उते वञी सेलिब्रेट कयो आहे। असांखे बि ईअं करणु खपे त जॾहिं असां वञूं था त असां उहा स्क्रीनिंग असां जेको आहे न खणी अचूं, असां पंहिंजे व्यूवर्स खे ॿुधायूं। ऐं हाणे त असां जेको आहे न थ्रू सोशल मीडिया शेयर करे सघूं था इज़ीली। ऐं ॿुधायो इन द एंड तव्हां छा मैसेज ॾींदव असांजे ॾिसंदड़नि खे, ॿुधंदड़नि खे? मुंहिंजो मैसेज इहो ई आहे त सभिनि खां पहिरीं त पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखो ऐं सफ़ाई निस्फ़ ईमान आहे, पंहिंजो पाण खां शुरू कयो ऐं बहितरीन सुठे नमूने सां जीअं तव्हां ॾिसो था त असां सभु गेस्ट हिते तयारु थी आया आहियूं त इहो असांखे हिकिड़ो सेंस ऑफ फुलफिलमेंट ॾिए थो, सेंस ऑफ सेटिस्फिकेशन ॾिए थो त असां पंहिंजी सोसाइटी में जेको आहे सो हिकिड़ो बहितरीन किरदारु आहियूं। पर बहितरीन किरदारु सिर्फ़ु ॾिसण में न अचे, बहितरीन किरदारु तव्हां हुजो। तव्हांजो जेको डेली जेका एक्टिविटी आहे उनखे प्लान कयो ऐं राति जो जेॾी महिल सुम्हो त उहो सेंस ऑफ फुलफिलमेंट तव्हांखे हिकिड़ी बहितरीन निंड ॾिए।
सही बहितरीनु ॾाढो सुहिणे नमूने सां अव्हां आख़िर में जेको आहे सो मैसेज ॾिनो आहे ऐं असां नासिर अली पंवर साहिब खां बि लास्ट में मैसेज वठंदासीं माहौल जे हवाले सां तव्हां असांजे व्यूअर्स खे आख़िर में छा चवंदव? मां सम्झां थो त असां कीअं बचाव करे नेचर सघूं था? खां जी, ऐं हा। फितरत खां जेको परे थी विया आहियूं असांखे वरी पंहिंजो तालुक़ु बहाल करणो पवंदो फितरत सां नेचर सां सही ऐं ख़ासि करे ॿारनि खे छाकाणि ॿार हाणे अॼुकल्ह टीवीअ ते त ॾिसनि था पंहिंजो जानवर या पंहिंजो ॿेला फॉरेस्ट पर रियल लाइफ में असां वटि के अहिड़ा मकाना जॻहियूं न बचियूं आहिनि जिते असां उन्हनि खे जानवर ॾेखारियूं पखी पखिड़ा ॾेखारियूं या असां वटि बाग इवन शहरनि में असां वटि एम्यूनिटी प्लाट्स या पार्क्स जेके हूंदा हुआ उन बागनि ते पार्क्स ते बि कब्ज़ा थी विया आहिनि त असांखे ॿारनि खे रुॻो हिन विर्चुअल लाइफ में न आहे ॾेखारिणो एनवायरमेंट पर रियल लाइफ में त इहे जीअं तव्हां चयो त थर जेको आहे सो तमामु वॾो पोटेंशियल आहे अहिड़े नमूने सां असांजा ॿिया काफ़ी इलाइक़ा आहिनि गोरख असां वटि आहे ऐं असां वटि ॿियूं सिंध में मुख़्तलिफ़ ढंढूं आहिनि कींझर आहे ऐं हाले जी आहे हमल केतिरियूं ढंढूं आहिनि ऐं जिते असांजा माइग्रेटरी बर्ड्स ईंदा रहिया आहिनि त असांखे नेचर सां पंहिंजो तालुक़ु कढणो पवंदो ऐं फितरत खे पंहिंजो बहाल करणो पवंदो त जीअं असां हीअ जेके असां वटि जेके मसइला अचनि पिया ऐं इवन तव्हां जेकॾहिं नेचर खां परे थींदासीं त इवन तव्हांजी तबियत ते बि जेको आहे हुनजा मनफ़ी असर था पवनि तव्हां में चिड़ ऐं कावड़ ऐं गुसो घणो थो अचे पर जेकॾहिं असां फितरत जे वेझो हूंदासीं असां ग्रीनरी ॾिसंदासीं असां नेचर माना पखी पखण हाणे ॾिसो अॻे असांजे घरनि में झिरकियूं हूंदियूं हाणे उहे झिरकियुनि जा आवाज़ बि नथा असां ॿुधूं एतिरो असां वटि जेका डिक्लाइन थी आहे असां वटि जेको हैदराबाद जी जेका कंहिं दौर में सूंहं हुई वाधू हुआ उनखे बि असां गटर नालो कन्वर्ट करे छॾियो पाण चवंदा बिल्कुलु सही ॾाढो सुहिणे नमूने सां मैसेज ॾिनो बिल्कुलु सही चयो नेचर सां असांखे थोरो अटैच थियणु खपे सैयद फिदा हुसैन शाह अव्हां लास्ट में छा मैसेज ॾिनो जिते असां वटि ख़ुशहाली बि आहे जिते असां वटि गम बि आहिनि जिते असां वटि डिफरेंट फील्ड्स आहिनि जेको असां माहौल ॾिसूं था उन सभिनी खे कलेक्टिवली हिकिड़े फ्रेम में खणी करे असांजे व्यूअर्स ताईं छा पहुचाईंदो? हा ऐं पंहिंजे मारूड़नि जहांगीरनि खे चवंदुसि पहिरीं ॻाल्हि त डॉक्टर साहिब ॾाढी सुठी ॻाल्हि कई त असांजूं नियाणियूं सभिनि खां वधीक अहम आहिनि उन्हनि खे तइलीम ॾियो पर उन्हनि जी ॻाल्हि ॿुधो उन्हनि खे टाइम ॾियो उन्हनि खे वक़्तु ॾियो ऐं पीउ ऐं भाउर अॻियां अचनि न पंहिंजे नियाणियुनि खे उहो माहौल ॾींहनि जो असांजूं नियाणियूं अॻियां वधनि ऐं पंहिंजो नालो रोशन कनि ॿी ॻाल्हि इहा चवंदुसि त महिरबानी करे हेॾा दुख हेॾा ॾोलड़ा पर हिकिड़ी मुर्क हिकिड़ो मिठो जुमिलो ऐं हिकिड़ी सुठी ॻाल्हि जेकॾहिं पंहिंजे बंधनि सां कंदो जेके बंदा आहिनि सहूलियतूं पैदा करियो पंहिंजनि माण्हुनि लाइ दुख वंडियो मुहबतूं शेयर करियो सभिनि सां दोस्त यार ऐं उन्हनि खे ख़ामख़ा यादि ॾियारियो त असीं उन सां मुहबत करियूं था बिल्कुलु सही मुहबत जो अहसासु ॾियारियो बिल्कुलु यकीनन तव्हांजो बि बहितरीनु हिकिड़ो सुठो मैसेज आहे ऐं आउं थैंकफुल आहियां न सिर्फ़ु मां पर मुंहिंजी समूरी टीम थैंकफुल आहे जो तव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त मां वक़्तु कढियो असांजे हिकिड़े सॾ ते तव्हां कही आहियो व्यूअर्स वक़्त जूं घणियूं वधीक इजाज़त नथियूं ॾियनि इंशाअल्लाह सुभाणे वरी हाज़िर थींदासीं को नओं टॉपिक नवां महिमान ऐं समूरी टीम सां आउं हाज़िर थींदसि हींअर मूंखे ऐं मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदव इजाज़त अल्लाह वाहिद।